ये थूणिए तू छपर तू छांव कुजाड़ो कहां तोखे मालूम सबकी। ईद उल अज़हा बाबत धरती टीवी जी ख़ासि ट्रांसमिशन में अवां खे चऊं था भलीकार। अवां इरफान महबूब ऐं मूं सां गॾु आहिनि दुआ भुट्टो ॾह तोड़े परॾेह में रहंदड़ सभिनी खे ईद जूं वाधायूं। इरफान तव्हांखे बि ईद जूं वाधायूं। थैंक यू ऐं सेम टू यू। बिल्कुलु अॼु ईद जो ॾींहुं आहे, वॾी ईद इन खे चयो वेंदो आहे, क़ुर्बानी जी ईद चयो वेंदो आहे। ऐं अॼु ईद जो टियों ॾींहुं आहे। ॿ ॾींहं लगातार अवां गोश्त खाधो हूंदो। उमेदु कयूं था अवां जी सिहत बि बिल्कुलु ठीकु हूंदी ऐं अॼु बि गोश्त खाइण जो इहो सिलसिलो जारी हूंदो, पर तव्हांखे गोश्त पंहिंजी कैपेसिटी में खाइणो आहे, हद खां वधीक खाइणो न आहे, छो जो उन जा वरी नुक़सान बि आहिनि। 2 ॾींहं मुसलसिल धरती टीवी जी ट्रांसमिशन जारी रही, जंहिंमें अवां मुख़्तलिफ़ मेज़बाननि ऐं महिमाननि सां मुलाक़ातूं कयूं। अॼु बि असां अवां जी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं ऐं अॼु बि कुझु शख़्सियतुनि सां अवां जूं मुलाक़ातूं कराईंदासीं, छो जो ख़ुशीअ जो ॾींहुं आहे त असां तव्हां सां गॾिजी करे ख़ुशियूं सेलिब्रेट पिया कयूं ऐं इंट्रोडक्शन कराईंदासीं। असां सां गॾु अॼु मौजूदु आहिनि डॉक्टर फरहान ईसा साहब। पाण बिज़नेस कम्युनिटी सां ताल्लुक़ रखनि था, सोशल वर्कर भी आहिनि, गॾोगॾु ईसा लेबॉर्ट्री जा मालिक भी आहिनि। फरहान साहब बहुत बहुत शुक्रिया, आपने हमें वक्त दिया और ईद मुबारक आपको। थैंक यू सो मच जी, ईद मुबारक। और आपके प्रोग्राम में आके और धरती टीवी पे आके अब मुझे लग रहा है कि ईद का जो मज़ा है और हर चीज़ दुबाला हो गई है और ज़्यादा अच्छी हो गई। जी बिल्कुल, थैंक यू सो मच फरहान साहब। उन सां गॾोगॾु ज़ोहेब ज़रदारी साहब के तारुफ़ जा मोहताज न आहिनि। रोज़ तव्हां धरती टीवी जी स्क्रीन ते ॾिसंदा आहियो। पाण धरती टीवी न्यूज़ ऐं करंट अफेयर्स जा डायरेक्टर आहिनि ऐं ज़बरदस्त एंकर भी आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि। गॾोगॾु कोमल नाज़ साहिबा पाण सिंगर भी आहिनि ऐं एक्टर भी आहिनि। तव्हां ॿिन्ही खे सर भलीकार चऊं था, मैडम तव्हांखे बि भलीकार चऊं था, ईद जो तव्हांखे मुबारकूं ॾियूं था। हिन साइड ते असां सां गॾु मौजूदु आहिनि शबीर लाशारी साहब। धरती टीवी जेकॾहिं रेगुलर जेके माण्हू ॾिसनि था उहे शबीर लाशारी साहब खे ज़रूरु सुञाणींदा हूंदा, उहे चीफ रिपोर्टर आहिनि असां वटि। उन खां अलावा बि खोड़ सारियूं ख़ूबियूं आहिनि शबीर साहब में। ख़ासि तौर ते ॻाईंदो बि आहे, जॾहिं बि असां सां प्रोग्राम में वेहंदो आहे त शबीर साहब ज़रूरु झुंगारींदो आहे ऐं अॼु बि तव्हांखे कष्ट ॾींदासीं, ख़बर न आहे बाजा बाजा आंदा अथव या न। गॾोगॾु इमदाद सुमरा साहब सीनियर रिपोर्टर आहिनि, उहे बि धरती टीवी न्यूज़ जा ऐं उन्हनि खे बि तव्हां ॾिठो हूंदो धरती टीवी जी स्क्रीन ते। तव्हां सभिनी खे भलीकार चऊं था ऐं ईद जो लख लख वाधायूं ॾियूं था। फरहान साहब आपसे शुरुआत करेंगे। सबसे पहले रिवायती सवाल जो हर किसी से पूछा जाता है ईद के दिन, आपकी ईद कैसे गुजर रही है? नहीं, माशाल्लाह बहुत अच्छी गुजर रही है और 2-3 वजूहात ज़्यादा इम्पॉर्टेंट हैं। एक तो मेरी वालदा जो हैं वो पूरे दुनिया में ट्रैवल करती हैं, कि मेरे बहन भाई जो हैं ना सारे पाकिस्तान दुनिया में सेटल्ड हैं, कोई अमेरिका में, इंग्लैंड में, कनाडा में। तो वो माशाल्लाह कराची आई हुई हैं, तो जो कि उनका घर है, तो वो सबसे ज़्यादा इम्पॉर्टेंट है क्योंकि ईद हमेशा पेरेंट्स के साथ सबसे अच्छी लगती है। वालिद साहब का इंतकाल हुआ था 2017 में, तो वालदा का यहाँ होना मेरे लिए बहुत खुशी का एक बायस है। दूसरी चीज़ है कि एक और जो चीज़ बड़ी हैप्पीनेस को बढ़ा रही है वो इसलिए कि पाकिस्तान प्रोग्रेस कर रहा है जी। और क्योंकि मैं बिज़नेस कम्युनिटी से भी हूँ, जैसे आपने कहा फेडरेशन ऑफ पाकिस्तान चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री को भी रिप्रेजेंट कर रहा हूँ, तो इंडिकेटर्स पाकिस्तान में वो सारे बेहतर हो रहे थे। हमारी जो इन्फ्लेशन रेट है वो पॉइंट्स में आ गई, हमारा जो इंटरेस्ट रेट था वो 22% से 23% पे था, वो अब सिंगल डिजिट्स में आने वाला है, जिससे इन्वेस्टमेंट्स बढ़ रही हैं, बाहर से इन्वेस्टमेंट्स आ रही हैं। जनरल आसिम मुनीर साहब की लीडरशिप में और जरदारी साहब प्रेसिडेंट और शहबाज शरीफ की लीडरशिप में SIFC जैसा इदारा चल रहा है, जो कि पाकिस्तान में स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल जो इन्वेस्टमेंट्स भी लेके आ रहा है। और ये जो इंडिया से हमारी फतह हुई है, जिससे जो मिलिट्री और सिविलियन और ब्यूरोक्रेसी और पूरी जो पाकिस्तान एक कौम बन के निकल के आया है, जो चीज़ थोड़ी सी मिसिंग थी वो अब पूरी हो गई है। तो मैं समझता हूँ कि बड़ी मेहरबानी इंडिया की कि उन्होंने और हमें जल्दी एक प्रोसेस को कर दिया और अब पाकिस्तान को कोई तरक्की से नहीं रोक सकता। जब पाकिस्तान की बात हो रही है तो हमारे जो लोग काम करते हैं हमारे साथ, हम सब बहुत सेटिस्फाइड हैं। हमें पता है कि मुल्क सिक्योरिटी बेहतर होती जा रही है, हर चीज़ बेहतर ही जा रही है, तो खुशियाँ बनाने में भी मज़ा आता है। जब बंदा परेशान होता है ना तो फिर खुशियाँ बनाने में भी मज़ा नहीं आता। तो इसलिए मैं समझता हूँ कि अब ना सिर्फ ये ईद बहुत अच्छी माशाल्लाह हो रही है और आइंदा जो अब ईदें आएंगी वो और भी खूबसूरत होती जाएंगी। अच्छा सर, आपने कहा कि पाकिस्तान प्रोग्रेस कर रहा है, प्रोग्रेसिव हो रहा है, तो आप क्या समझते हैं? पाकिस्तान तो कर रहा है, तरक्की कर रहा है, हमारी जो ईदें हैं वो भी तरक्की कर रही हैं बिनिस्बत माजी के? पहले ईदें कैसे हुआ करती थी, अब कैसी हो गई हैं? देखिए, हमारी जो चीज़ें गलत एक आती जा रही है ना, मैं उसको कहूँगा वो हमने ना दिखावा बहुत करना शुरू हो गए हैं कि अगर हमें बकरा काटना है या गाय काटना है तो अब हम कोशिश करते हैं बहुत सारे लोग कि सबसे महंगा बकरा हो, लोग तारीफ़ें करें,
जो उसका मकसद था। असल में जो कुर्बानी का जो मकसद है वो तो कुर्बानी करना है और फिर उसके बाद शेयरिंग करना है फैमिली के साथ या जो लोग मुस्तहिक हैं उनके साथ और मिल के चलाना है। और मैं आपको बताऊं कि जो उसका मेन फोकस है और अल्लाह के अहकाम के ऊपर एक बड़ा कदम लेना और उससे करीब होना असल में जो मेन चीज़ है। तो ये चीज़ें अगर हम करें तो उस तरफ तो नहीं जा रहे, दूसरी चीज़ों में जा रहे हैं। लेकिन फिर भी मैं ये कहूँगा कि एक चीज़ जो बहुत अच्छी हो गई है वो ये हो गई है कि अब जैसे हमारे यहाँ कुर्बानी हुई और हमारे पास लोग आए तो हमारे पास जितने हमारे पाकिस्तानी जो माइनॉरिटीज़ से हैं, हिंदू हैं, क्रिश्चियंस हैं, पारसीज़ हैं, वो भी हमारे में शामिल होते हैं, हम उनके त्यौहारों में शामिल होते हैं। और ये चीज़ में आपका प्रोग्राम क्योंकि बहुत देखा जाता है और धरती टेलीविज़न वन ऑफ द बेस्ट चैनल्स है पाकिस्तान का, तो उसमें ये ज़रूर है कि जितने हमारे माइनॉरिटीज़ सेफ़ फील करते हैं और अपनी अपनाइयत के साथ रहते हैं, चाहे वो इंटीरियर सिंध के हों, चाहे किसी मुल्क के पार्ट के हों, सिख कम्युनिटी हो, वो किसी भी दुनिया के मुल्क में नहीं रहती। तो ये भी हमारी और हम उनके त्यौहार भी इंजॉय करते हैं। तो मैं समझता हूँ ये रिलीजियस बिलीफ के साथ और एक जो हमें इस्लाम ने सिखाया है कुर्बानी और हज का, जैसे आपने बताया बड़ी ईद है, साथ साथ ये मोहब्बत फैलाने का भी एक ज़रिया है और शेयर करने का ज़रिया है। और आई थिंक पाकिस्तान वो वाहिद कंट्री है जो इसको इस तरह से सेलिब्रेट करती है और साथ साथ जहाँ पे सारी माइनॉरिटीज़ सेफ़ होती हैं और सब मिल के रहते हैं मोहब्बत में बहन भाइयों की तरह। अच्छा ज़ोहिब साहब, हाँ तव्हां ॾे ईंदासीं, तव्हां खां इहो सवाल पोइ पुछंदुसि त ईद कीअं पई गुज़रे, पर ईद ते कारो जोड़ो ख़ैरियत आहे? न मतिलबु ईद कारो जोड़ो नथो पाए सघिजे छा? पहिरीं ॻाल्हि न ख़ुशीअ जो ॾींहुं आहे न, त मतिलबु अॼु त घटि में घटि सूट नथो करे। तव्हां जेको आहे पाण पोयां जेके कारा फुकड़ा लॻाइनि, पोइ मुंहिंजो सवाल तव्हां खां पुछे छो लॻाया थो? इहो त पुछूं था, सनाउला हणाइनि शायदि। ख़ाली आहे त जेको ब्लैक कलर आहे न उहो स्ट्रॉन्ग कलर आहे, ठीकु आहे। कलर जेके आहिनि उहे इंसान जे मिज़ाज ते असरअंदाज़ थींदा आहिनि, इंसान जी पर्सनैलिटी ते असरअंदाज़ थींदा आहिनि। त हू बि मुंहिंजो फेवरेट कलर आहे ब्लैक, त स्ट्रॉन्ग कलर आहे ऐं भरपूर जज़्बे सां ईद मल्हायां पियो, उनजे करे स्ट्रॉन्ग कलर पातो आहे। अच्छा, केतिरी ख़ुशी महसूसु पिया कयो अॼु ईद उल उज़हा ते तव्हां? अॼु त ख़ुशि उमिरि 4-5 कुझु त डॉक्टर साहब घणायूं। ठीकु, ॾिसो न ॻाल्हि इहा आहे त मां सम्झां थो ॾाढो सुठे नमूने सां एंजॉय कयूं पिया। ईदूं त हाणे असां जूं गुज़री वियूं, हाणे त ॿारनि जूं ईदूं आहिनि। असां जॾहिं नंढा हूंदासीं ॾाढी ज़बरदस्त इंजॉय कयूंसीं। अॻु में जीअं मूं शायदि पोइ ईद ते चयो पिए त अॻु में ईद जी ख़र्ची वठंदासीं, हाणे ॾियणी थी पए। हाणे ॾियण वारो त केरु कोन्हे असांखे, सभु को वठे थो हाणे असां खां। त हाणे उन में ज़ाहिर पैसा ॾियण में वठण में जेको मज़ो हो न उहो ॾियण में कोन थो अचे, पर बाक़ी ओवरऑल ॾाढो सुठी ईद गुज़रे पई। ऐं मां थोरो इन ईद छाकाणि त हीअ ईद इन करे बि मुख़्तलिफ़ आहे त हीअ हिकिड़े जज़्बे वारी ईद आहे, हिकु इसार वारी ईद आहे, हिकु अहिड़ी ईद आहे जेका ॾियण जी ईद आहे। माना अलाह ताला जे तरफ़ां जेको इहो कुर्बानी जो मामिलो या जेको सॼो जंहिं वाक़े तां इहा ईद थी आहे, त उन में इहो आहे त तव्हां माना कुर्बानी कयो ॿियनि माण्हुनि जे लाइ, न की पंहिंजे लाइ। ढोर कटे पंहिंजे फ्रिज न आहे भरणो, बल्कि ओड़े पाड़े लाइ। ऐं ॿियो हिन जे ज़रिए इहो हूंदो आहे त उहे ग़रीब माण्हू जेके शायदि सॼो साल गोश्त न खाए सघंदा हुजनि, अलाह ताला जे तरफ़ां इहो तव्हांजे वसीले सां इहो हिकिड़ो पैदा कयो थो वञे, हिकिड़ो ज़रियो त तव्हां उन्हनि ग़रीबनि ताईं उहो गोश्त पहुचायो जेके सॼो साल नथा खाइनि। त मुंहिंजे ख़्याल में कराची में अञा इहो घटि आहे, पर पाण जेके बाक़ी ॿियनि इलाइक़नि में पाण रहूं था हुते ईअं फ्रिज कोन भरबा आहिनि ऐं एतिरी नुमाइश बि कोन थींदी आहे। मतिलबु कराची या हैदराबाद सखर वॾनि शहरनि में आहे त जेकॾहिं फिलाणो 5 लख जो ढोर वठी वियो आहे त मूंखे 8 लख जो वठिणो आहे। पोइ हिकु ॿिए ज़िद में ऐं पोइ ईअं ई तव्हां ॾिसो त हाणे शायदि 1.5 में हिकिड़ो डगो खतो आहे। त इहा जेका नुमाइश आहे, इहो जेको ॾेखाव आहे, इहो इन जो मक़सदु न आहे। हिन ईद जो मक़सदु इहो आहे त तव्हांखे ऐं इहो छो चयो वियो आहे त ढोर जेको आहे सो तव्हां कुझु ॾींहं अॻु में वठो, एतिरो अॻु में वठो जो तव्हांखे हुन सां प्यारु थी वञे, ऐं जॾहिं प्यारु थी वञे तॾहिं तव्हां हुनखे क़ुर्बान कयो। बेशक त तव्हां अलाह ताला चए इहो थो त तव्हां प्यारी शइ खे क़ुर्बान कयो न। हज़रत इब्राहिम खे चई त पंहिंजे पुट खे क़ुर्बान कर, प्यारी शइ मूंखे क़ुर्बान कर। त हुन त ज़िबह करे छॾियो, पर पोइ जॾहिं अखियूं खोले ॾिठी त हुन दुंबो ज़िबह करे छॾियो आहे। त अलाह ताला वरी उन साॻी क़ुर्बानी खे हेठि उमत में क़यामत ताईं विझी छॾियो त हाणे हर ज़ुल्हज में तव्हांखे इहा क़ुर्बानी करणी आहे। पर उहो जानवर हाणे राति जो तव्हां वठी आयो, सुबुह जो तव्हां ज़िबह करे छॾियो, छो त तव्हांखे इहो ॾिसणो हुयो आहे त उहो सफ़ा मथी मार्केट में कहिड़ो थो मिले, उहो आख़िरी ताईं वठिणो आहे। उन जहिड़ो पोइ महांगो ढोर पर पाकिस्तान में केरु न वठी सघे। त इहो असल जेको मक़सदु हिन ईद जो न आहे। हिन ईद जो मक़सदु आहे त तव्हां ढोर वठो, उन सां प्यारु थी वञे, तव्हां हुनखे ज़िबह कयो। हाणे असां वटि उहो फ़ोटू निकिरंदा, वीडियो ठहंदियूं, पोइ वरी रोइण में पूरा हूंदा त बाबा असां बसि कुई छॾियोसीं, ॿार रोइनि था, हे था थियनि। त मुंहिंजे ख़्याल में इन खां हटी करे सही माना में इहो आहे त हिन ईद ते जानवरनि खे
ज़बह कयो असुल ऐं उनजो मक़सद गोश्त तरफ़ वधणु जेको आहे खपे। उहो घटि में घटि उन महरूम माण्हुनि ते ज़रूरु पहुचायो जेके सॼो साल इहो नथा खाई सघनि। जी बिल्कुलु। अच्छा इरफान, हाणे आउं कोमल दास खां पुछंदमि, तव्हांजी कीअं ईद गुज़री? ईद जा 3 ॾींहं कुझु कीअं गुज़रिया? कुझु खाधो, कुझु ठाहियो पचायो? ज़ाहिरी ॻाल्हि आहे भी औरतुनि जी ईद ईअं हूंदी आहे, कुकिंग में ई गुज़रंदी आहे। गोश्त अचे थो, कुकिंग थिए थी, सॼो ॾींहुं कुकिंग में ई, कंहिंजूं दावतूं कया, कंहिंजूं दावतूं ठाहिया। तव्हां सभिनि खे ईद मुबारक ऐं ख़ैर जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि पाकिस्तान में, पाकिस्तान खां ॿाहिरि उन्हनि सभिनि खे ईद मुबारक। सो ईद सुठी पई गुज़रे ऐं कुकिंग त ज़ाहिर आहे ई वॾी ईद आहे त हर को जेको आहे पचाए जेको आहे घर में, पोइ हिते ईंदा आहियूं चैनल ते। सो बसि ॿियो छा, लेडीज़ जो त कम ई इहो आहे, कुकिंग सॼो ॾींहुं 3 ॾींहं हीअ कुकिंग ईद में ई त गुज़रे। किचन में ई गुज़रंदी आहे औरतुनि जी। उहा हू ईद बि किचन में गुज़री। असांजी स्पेशली ईद उल अज़हा जेका आहे न, औरतुनि जी किचन में ई गुज़रंदी आहे, मज़े मज़े जा खाधा चैनल ठाहे। ते ईद गुज़रंदी आहे। हा, असां जेके हम भी आर्टिस्ट बनाते आहिनि हैं। असांजे चैनल ते थी हाँ, गुज़रे। मायूं मर्द बि ठाहीनि था। मर्द भी ठाते हैं। हमने कढ़ाई बनाई, हमें शौक है कढ़ाई बनाने का, तो हमने कढ़ाई बनाई। तो ऐसा सब मिल के करते हैं। और आई थिंक कि ईद में मेल्स का भी काम होता है कि जो है पहले काटना, ज़बह ऐसी बातें करना, आप टीवी उसके पे तो ना बाद कहें ना, वरना हमें भी फिर कहेंगे आप कढ़ाई बनाएं, ये करें, वो करें। उसके बाद जो सारा काम होता है ना, औरतों का होता है, खाना वगैरह बनाना, 3 दिन दावतों में ही गुजर जाता है। नहीं, जैसे इन्होंने कहा ना कि मर्द भी साथ हिस्सा लेते हैं ना। देखें, दोनों की रिस्पॉन्सिबिलिटीज़ हैं। एक का काम है बनाना, एक का काम है खाना, तो दोनों ने हिस्सा डाल दिया ईद के अंदर। नहीं, लेकिन हम सबको मिल के ही करना चाहिए। और जब सब मिल के करते हैं तो और मज़ा आता है। और मैं समझता हूँ ये ज़रूरी है। और अभी ये तो यंग मैन है ना, अभी कुछ दिनों में यही बना रहे होंगे। अच्छा, बनाते होंगे, बताते नहीं। अच्छा, कोमल खां मां सवाल करणु चाहींदुसि। कोमल साहिबा, हिकिड़ो माण्हू जो रोल हूंदो आहे, बीइंग अ हाउस वाइफ या बीइंग ए हस्बैंड, वट एवर कोई बि रिलेशन आहे, उहो हिकिड़ो अलॻि आहे। पर उन खां हटी करे बि तव्हां हिकिड़ी माशाल्लाह सां पर्सनैलिटी आहियो, सिंगर आहियो, एक्टर आहियो, ऐं अहिड़ा ख़ुशियुनि जा जॾहिं त्योहार थियनि था त पोइ ईअं घरनि में फरमाइश थींदी आहे त भई अॼु भला असांखे गानो ॿुधाए छॾियो। बिल्कुलु फरमाइश थींदी आहे ऐं ॿुधाईंदा बि आहियूं। पर घर में एतिरी वॾी फैमिली मुंहिंजी आहे कोन। सो मुंहिंजो हस्बैंड ई आहे, उहो मूंखे फरमाइश कंदो ई न आहे। बाक़ी फ्रेंड्स आहिनि, उनखे तो बि ॿुधणो आहे। उनखे तो बि ॿुधणो आहे। उन्हनि खे मां 7 सुर ॿुधाईंदी आहियां। 7 ई सुर एट अ टाइम। 7 ई सुर ॿुधाईंदी आहियां। चलो, असां तव्हां खां ॿुधंदासीं 7 सुर न, पर हिकु सुर ज़रूरु ॿुधंदासीं। उनखे पहिरियां शबीर लाशारी साहिब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। शबीर साहिब, कीअं पई गुज़रे ईद तव्हांजी? वॾी महिरबानी। सभ खां पहिरियां त धरती टी जे पूरे सथ खे ऐं दुनिया में रहंदड़ समूरनि मुस्लमान भाइरनि खे सभिनी खे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि ऐं तव्हांजी वॾी महिरबानी। ईद ईअं ई आहे, ईद तॾहिं थींदी हुई ज़ोएब साहिब वांगुरु जॾहिं ॻोठनि में हूंदा हुआसीं, नंढड़ा हूंदा हुआसीं, त पोइ ईद जो उहो मज़ो हूंदो हो। हाणे त हिते ई 3 ॾींहं पहिरियां त हिते पंहिंजी ड्यूटी कई आहे ऐं रोडनि ते छा थियो आहे, कीअं ईद निमाज़ अदा थी, उनखां पोइ कीअं कुर्बानी थी, उन सभिनी शयुनि खे कवर कयो आहे। उनखां पोइ वरी उहे जेके कुर्बानी जा छीछड़ा, उहे पुॻा न पुॻा किथे पिया आहिनि, उन सभिनी शयुनि खे रिपोर्ट करे हिते पहुता। केतिरा ढोर कुर्बान थिया कराची में। ही ईद अहिड़ी हूंदी आहे असांजे लाइ। असुल ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो ख़्यालु इहो आहे, कराची जूं हालतूं बहितर हाणे तव्हां खलूं गणे बि सघो था। हा, न बिल्कुलु बहितर आहिनि, बिल्कुलु बहितर आहिनि। को दौरु हुयो जो कराची में ही ईद जेका हूंदी उहो इंतिज़ामिया लाइ हिकिड़े इम्तिहान खां घटि न हूंदी हुई। हिन ईद ते खलूं बि फुरबियूं हुयूं, जानवर बि फुरबा हुआ ऐं वापारी बि फुरबा हुआ। काफ़ी जेको अरसो थियो आहे त हाणे 2-3 सालनि खां वठी पुरमन आहे ही कराची शहर ऐं ही ईद असांजी जेका आहे पुरमन गुज़रे पई। बिल्कुलु बाक़ी जेका ॻाल्हि कई ज़ोएब साहिब, यकीनन हिन ईद जो जेको असुल मज़ो आहे, जेको जस आहे, उहो सच आऊं तव्हांखे ॿुधायां त उहो आहे बहिराड़ी में। मिसाल तव्हां फ़र्ज़ु कयो त हिकिड़ो ॻोठनि में ईअं थींदो आहे त जानवरनि जूं पतियूं थींदियूं आहिनि। हिकिड़े जानवर में 7 माण्हुनि जूं पतियूं हूंदियूं आहिनि। पोइ ॻोठ जी कंहिं वॾी उताक ते उहे सभई माण्हू गॾु थी 2-3 ढोर जेके आहिनि गॾु उहे कुंदा ऐं पोइ न रुॻो उहो ॻोठ पर उन इलाइक़े जा जेके ग़रीब गुरबा सभु उते गॾु थींदा ऐं पोइ उन्हनि जूं पतियूं जेके आहिनि उहे कबियूं ऐं ग़रीबनि जो जेको अलाह जे नाले वारो जेको हिसो आहे उहो अलॻि कबो ऐं उन्हनि खे विराए ॾिबो। हिते उनजे उबतड़ वारी कराची में असां ॾिसूं था त रुॻो फिर्ज भरिजनि था ऐं 2 महीननि ताईं उहो गोश्त पियो थो खाइजे। ख़बर न आहे त हेतिरा ढोर कुसजनि था, पर पाड़े वारे ताईं बि 2 बूटियूं न पुॼंदियूं आहिनि ऐं खोड़ सारा अहिड़ियूं ईदूं असांजूं हिते गुज़रियूं आहिनि जो का ख़बर न पवंदी आहे। मूंखे इहा हैरत आहे जो सॼो सारो ढोर हिकिड़े फ्रिज में अची अलाए काॾे थो हलियो वञे, ख़बर नथी पए। माना इहो असुल कुर्बानी वाक़ई इहा न आहे ऐं असुल जेको कुर्बानी जो मज़ो आहे उहो आहे इहो त तव्हां कुही करे ग़रीबनि ऐं बेपहुच माण्हुनि ताईं पहुचायो। ठीकु, इमदाद साईं, तव्हां
ॾियो हाल वारो कुर्बानी कई छा? जी बिल्कुलु असां त पाण क़ुर्बानी कया। पहिरियां सभ खां पहिरियां असां सभिनी धरती टीवी जे सदके ऐं पूरे मुल्क जा जेके ॾिसंदड़ जेके असां उन्हनि खे दिलि जे गहराइनि सां ईद मुबारक चऊं था। असां पाण बिल्कुलु क़ुर्बानी कई आहे ऐं दोस्तनि यतीमनि ऐं ॿियनि ताईं जेको आहे सो क़ुर्बानी जेको गोश्त जेको आहे उहो पिणु पहुचायो। अॼु त ईद जो टियों ॾींहुं आहे। असां कराची जे मुख़्तलिफ़ इस्पतालुनि जो बि जेको आहे उते जाइज़ो वरितो आहे, जिते काफ़ी अहिड़ा जेकी मरीज़ जेके आहिनि जेकी मुख़्तलिफ़ बीमारियुनि में जेकी वठी विया आहिनि उहे बि जेको आहे इस्पताल में पहुता आहिनि वधीक खाइण जे करे। ॿियो त मथां वरी के इलेक्ट्रिक पारां जेका बदतरीन लोड शेडिंग कई पई वञे, वॾो आज़ार आहे। सिंध में बि जेको आहे वॾो आज़ार आहे, कराची में वो बि तो ठीक है उज़ार खां मना ये तो रिसफा उसा बि ॿुधायो आहे, ख़बरूं ॾियण शुरू थी वियो आहे। पर इहो तव्हां चयो त हिसो विसो ॾिनो आहे दोस्तनि, असां वटि कोन पतो आहे तव्हांजो हिसो। न हुन यतीमनि जी ॻाल्हि कई आहे, हुन ग़रीबनि यतीमनि जी ॻाल्हि कई। जी न इहो तव्हां त अच्छा इंशाल्लाह ॿी हिकिड़ी शइ जेका पंहिंजे बहरान में डॉक्टर साहब एक चीज़ बड़ी ज़बरदस्त है हमारे पास जो मैं हमारे सीधे एरिया समझता हूँ आप बात कि वो ये है कि यहाँ जो कसाई है उसके इतने रेट हैं कि मेरे ख्याल में 1.5-2 लाख भी लेते हैं बड़े किसी जानवर को ज़बह करने। हमारे यहाँ वहाँ वो कोई पैसे नहीं लेता, आपस में बैठ के ज़बह करते हैं, बैठ के बनाते हैं, कोई कसाई की चार्जेस नहीं है, कोई इस तरह नहीं है। ये आज भी है। कोई कसाई आएगा तो उसको खाल दे देंगे, बस ये उसको काम खाल करो, खाल मिल गई, तुम्हारी हो गया है। बस। अच्छा नहीं, ये तरीका वैसे बेसिकली होना भी यही चाहिए कि खुद करना चाहिए। लेकिन हमारे यहाँ एक और इंटरेस्टिंग चीज़ है कि जो मैकेनिक हैं वो भी कसाई बन जाते हैं, जो कारपेंटर है वो भी कसाई बन जाते हैं। तो वो आपको हर चीज़ का साइज डिफरेंट हो रहा होता है बस। वो वैसे आजकल जो मैंने इन 3 दिनों की जो वेट लिस्ट देखी है ना, अब मैं सोच रहा हूँ कि हम 3-4 अगले साल तक तैयारी करते हैं कि हम ये 3 दिन जो है ऑफिस से छुट्टी लें ताकि ये काम करें। मैं भी आपका पार्टनर हूँगा। 1 साल का हम कुछ मैं भी आपका पार्टनर खोड़ सारा माण्हू ॻोठनि मां साईं, खोड़ सारा माण्हू ॻोठनि मां आहिनि। ईद ते रुॻो इहा सलाह करे 2-3 ॼणा पाण में गॾिजी हिते अचनि था, पोइ इहो कमु कंदा। 10-10 हज़ार 15-15 हज़ार 20-20 हज़ारनि में छेलो तो कुसजे, 25-25 हज़ार में वॾो थिए थो त वॾो डोर दसे नथा सघनि इहो भॼी। म्यूजिक थियण खां म्यूजिक जी तरफ़ हलंदासीं। कोमल तव्हांजी ब्रेक ॾे हलणो आहे शायदि। हाणे हलंदासीं ब्रेक जी तरफ़। ब्रेक खां पोइ हाज़िर थींदासीं, वठंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक। ऐं धरती टीवी जी ख़ासि ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी आहे। मुख़्तलिफ़ महिमाननि सां तव्हांखे मिलरायूं पिया। ब्रेक खां पहिरियां कुझु महिमाननि सां तव्हांखे मिलरायो हुसीं ऐं हाणे पाण जॾहिं ब्रेक खां वापसि आया आहियूं त हिकु ॿिए महिमान असांखे जॉइन कयो आहे। चाहींदुसि तव्हांजो तारुफ़ थिए उन महिमान जो। सो असांखे जॉइन कयो आहे बीना खान। पाण स्पोर्ट्स एंकर आहिनि ऐं RJ भी आहिनि। बीना खान, आपको बहुत बहुत मुबारक हो और आपको वेलकम कहते हैं। थैंक यू सो मच। अस्सलाम वालेकुम। हमारे पास कैसी गुजर रही है ईद? अल्हम्दुलिल्लाह हमेशा की तरह बहुत अच्छी, बहुत मज़ा आ रहा है, एंजॉय कर रहे हैं। और माशाल्लाह ये तो कुर्बानी की, सेक्रीफाइस की एक ऐसी ईद है जो हमें कुर्बानी का सबक देती है, कुर्बानी का दर्ज देती है। और ज़िंदगी के हर शोबे में हमें कुर्बानी और सेक्रीफाइस को जो है अपने लाइफस्टाइल में शामिल करना चाहिए। सबसे बड़ा सबक इस ईद से हमें ये मिलता है। सही। अच्छा, ये ईद जो है ये इसके कुर्बानी होती है, गोश्त वोश्त भी ज़्यादा खा लेते हैं लोग। और ये भी कहा जाता है, बल्कि ब्रेक से पहले हम लोग डिस्कस कर रहे थे कि ये ईद है ही मर्दों की और बच्चों की, क्योंकि ज़्यादा एंजॉय करते हैं। औरतें जो हैं ज़्यादातर किचन में होती हैं। गोश्त बन के आ गया, उसको काटना है, बनाना है, फिर मेहमान आ गए तो वो तो 3-4 दिन इसमें मसरूफ़ रहती हैं। आप एंकर भी हैं तो आप तो इस पूरी मुशक्क़त से बची हुई होंगी। नहीं, कम्प्लीटली नहीं बची हुई होती, लेकिन जिस दिन ज़ाहिर है मेरी रिकॉर्डिंग होती है, प्रोग्राम्स होते हैं, और जो रिकॉर्डेड प्रोग्राम होते हैं वो तो ज़ाहिर ईद से पहले ही हो जाते हैं, लेकिन जो लाइव होते हैं उसमें हमें जाना होता है। लेकिन साथ साथ हम किचन भी देख रहे होते हैं, हम आप लोगों से ज़्यादा काम कर रहे होते हैं। आप लोगों से मतलब ये मर्दों की तरफ इशारा है? जी बिल्कुल, आप खुद को मर्द कंसीडर नहीं कर रहे? क्यों नहीं? आप में से 2 और भी खवातीन बैठी हैं ना हमारे साथ। आपसे बात हो रही है। आपको शक है क्या कोई? आपसे बात हो रही है। अच्छा, कितना मुश्किल है मैनेज करना ये चीज़ें? वर्किंग लेडी मुश्किल तो होता है, मैं ये नहीं कहूँगी कि मुश्किल नहीं होता है। मेरे साथ एग्री करेंगी, मेरे साथ सेकंड करेंगी मेरी बात को। मुश्किल होता है, टफ होता है, ज़ाहिर है अंदर बाहर घर मैनेज करना हर चीज़ को। लेकिन ज़ाहिर है जब आप में जुनून होता है काम का, शौक से, आप मोहब्बत से, अपने काम से अगर आप प्यार करते हैं तो टाइम निकल ही जाता है। एग्जैक्टली, बिल्कुल बिल्कुल, तो फिर हम मैनेज कर लेते हैं। लेकिन ये है कि लेडीज़ जो है ना वो मतलब सुपर पावर्स हैं इनके पास। आई मीन हम नहीं, मतलब मर्दों के लिए फैक्ट बात ये है कि 2-3 चीज़ें मैंने जो नोट की हैं वो ये है कि एक तो ये है कि मल्टीटास्किंग जो लेडीज़ जिस तरह से कर सकती हैं ना, कि घर भी चला लिया, बच्चों को भी देख लिया, स्कूल भी जाना है, खाना भी पकना है, फिर मैं हस्बैंड ने भी आना है, फिर घर वाले, ये औरतें कर सकती हैं। और
फिर ज़ाहिर जब बेबी होता है, डिलीवरी, पेन, पालना, मतलब एक पूरा प्रोसेस है। ये लेडीज़ जो हैं, और मैं तो भी सोच रहा हूँ जरदारी साहब के साथ, जोएब के साथ हम एक मूवमेंट स्टार्ट करें कि मर्दों की भी थोड़े से राइट्स होने चाहिए। ये हम कर चुके हैं, ऑन स्क्रीन हम अनाउंस आपने कर रहे मुझे हैं, अनाउंस नहीं किया ना। ये हम कर रहे हैं, तो बस अभी आपका ये काम हो रहा है, मतलब ये कि आपका भी फॉर्म भर देते हैं, मेंबरशिप दे देते हैं मैं अच्छा पता है क्योंकि अच्छा हो गया ये बात निकला है, क्योंकि एक बात ये है कि और हमारी पाकिस्तानी वीमेन इतनी ज़बरदस्त हैं कि अगर कभी भी मेन और लेडीज़ का कंपटीशन होता है तो औरतें हमेशा जीत जाती हैं, गर्ल्स जीत जाती हैं, लेडीज़ जीत जाती हैं। हर चीज़ में माशाल्लाह इतना टैलेंट है। तभी मैंने कहा हमें एक ग्रुप बनाना चाहिए कि हम बेचारे मर्दों के भी कुछ हकूक़, मर्दों के हकूक़ की मूवमेंट होनी चाहिए। मतलब मेरिट पे अब लॉ मेडिकल, हमारे मेडिकल कॉलेजेस में जहाँ जहाँ पे भी कंपटीशन होगा सारी सीटें जो हैं वो गर्ल्स और लेडीज, हम बड़ी खुश हैं उनके लिए, लेकिन थोड़े से हमें भी थोड़ी सी मैं समझता हूँ कि अब उनको कोटा सिस्टम कर दें कि मेल और फीमेल कोटा बना लें, तब कोटा सिस्टम आइडिया मेरे जहन में एक सवाल है, उन लोगों के लिए मैं पूछ रहा हूँ जो ज़्यादा गोश्त खाते हैं। जी, तो आप डॉक्टर भी हैं, आप बेहतर बता सकते हैं, ज़्यादा गोश्त खाने के नुकसान क्या है? एक्चुअली देखिए बेसिकली हमारी जो ग़िज़ा है एक बड़ा अच्छी बात है। आजकल आपको पता है जिस तरह से कोविड आया, बहुत सारी बीमारियां अब दुनिया में आ रही हैं, और जिस तरह से ग्लोबल वार्मिंग हो रही है, तो समझें कि अगर ज़्यादा अभी जो जितने जानवर हैं ना वो ठंडे, वो अलग इलाकों में रहते हैं, और इंसान जो है वो ठंडे इलाकों में रहते हैं। जिस तरह से गर्मी बढ़ती जाएगी, ये मैमल्स जो हैं ये इंसानों के पास आ रहे हैं, और 1000 से ज़्यादा बीमारियाँ हैं कोविड जैसी जो उनके अंदर हैं, तो ये बहुत बढ़ सकता है। तो एक चीज़ जो मैं ज़रूर कहूँगा कि हमें दरख्त प्लांट करने चाहिए, ट्रीज़ लगाने चाहिए, और अपना हिस्सा डालना चाहिए। खाने के बारे में बहुत ज़रूरी है कि हमारी इम्यूनिटी सही हो, और इम्यूनिटी के लिए सही है कि होने के लिए एक पार्ट है कि ग़िज़ा। तो ग़िज़ा के लिए मैं ये कहूँगा कि हमें ना बहुत, जिस तरह बिल्डिंग बनाते हैं तो उसमें रेती भी चाहिए, बजरी भी चाहिए, सरिया भी चाहिए, पानी भी चाहिए, सीमेंट भी चाहिए। उसी तरह से इंसान की बॉडी को भी सारी चीज़ें चाहिए होती हैं, जिसमें से गोश्त एक पार्ट है, और भी और वेजिटेबल्स हैं, और ऐसी बहुत सारी चीज़ें। तो आसान तरीके से ये बताऊंगा जवाब देते हुए कि सिर्फ गोश्त नहीं खाना चाहिए, बल्कि साथ साथ ये बताऊंगा कि 5 किस्म के रंग अगर ग़िज़ा में शामिल होंगे तो बॉडी को सारी जो अज्जा चाहिए, नेसेसरी अमाइनो एसिड और न्यूट्रिशन चाहिए, वो सारी मिल जाती हैं। तो सफ़ेद जो है वो मछली भी हो सकती है, सफ़ेद प्याज भी हो सकती है। तो इस तरह से बैलेंस करके चलना चाहिए। लेकिन अब आपने एक सवाल पूछ लिया और मैं बोल ही रहा हूँ, तो मैं ये साथ साथ टाइम का फ़ायदा उठा के ये भी बता दूँ कि 2 लीटर से ज़्यादा पानी पीना बहुत ज़रूरी है दिन में, और अगर गर्मी है तो उसको बढ़ाना ज़रूरी है। पानी की बहुत ज़्यादा इंपॉर्टेंस है, और नींद की भी बहुत इंपॉर्टेंस है कि 7 घंटे या 8 घंटे की नींद जो है वो होना, ज़ाहिर काम पे नहीं, वरना जरदारी साहब हमसे नाराज़ हो जाएंगे, जोएब साहब। लेकिन ये कि मैं ऊपर जाऊँ तो सारे सो तो वो रात की जो नींद है ना 7 घंटे, हमारी बॉडी ना रिपेयर मेंटेनेंस पे जाती है, से फ़ोन चार्ज हो रहा होता है। अगर नींद हम पूरी नहीं लेते हैं तो क्या होता है कि फिर बॉडी की रिपेयर मेंटेनेंस नहीं होती, और ऐसे लोगों में कैंसर भी ज़्यादा होता है, मोटापा भी ज़्यादा होता है, और दूसरे मसले भी ज़्यादा होते हैं। तो ग़िज़ा के बारे में आगाही आप फैला रहे हैं, लेकिन साथ साथ नींद के बारे में, एक्सरसाइज 45 to 1 आवर की एक्सरसाइज होना, वॉक कर लें, सीढ़ियाँ चढ़ लें, एक ही जगह खड़े होकर भी की जा सकती है। और आखिरी बात मैं कहूँ, इम्यूनिटी को बेहतर करने के लिए वो अपने आप को स्ट्रेस से फ्री रखना है। तो मैं ये कह रहा था कि जैसे जब कोविड आया तो हमने आर्मी ने 5 कोर ने कोविड सेंटर पाकिस्तान का पहला बनाया एक्सपो सेंटर में कराची में। तो उसमें हम अंदर थे 3 महीने, लॉकडाउन भी लगा हुआ था। तो 1000 पेशेंट थे जिनका रेगुलर इलाज हो रहा था, और 1000 लोग ऐसे थे जिनके ऊपर हमने एक स्टडी की। तो हमने पूछा कि आप यहाँ पे हैं, आपके दिल में क्या गम है, क्या परेशानी है? तो किसी ने कहा कि मेरे भाई से लड़ाई हो गई थी, मेरी उससे 6 साल से बात नहीं हुई है। किसी ने कहा कि मेरा बिज़नेस पार्टनर था, उसने मुझ पे ट्रस्ट किया, उसने पैसे दिए थे, लेकिन मैंने गबन किया उसके साथ। किसी ने कुछ कहा, किसी ने कहा कि मैं यंगर डेज़ में मैंने अपनी मंगेतर से चीट किया। अलग अलग सबके प्रॉब्लम से। तो हमने कहा चलो इसको सॉल्व कर लें। तो जिन लोगों ने उनको फ़ोन करके इसको सॉल्व किया, मतलब फ़ोन करके सॉरी कह दिया या बात की, वो जैसे लेट से अगर बाकी लोग 25 दिन में ठीक हो रहे थे, ये लोग 17 से 18 दिन 15 दिन में ठीक होना शुरू हो गए। तो इतना इम्पॉर्टेंट है स्ट्रेस को रिलीज़ करना अपनी, और हम जो छोटी छोटी बातों को माइंड कर जाते हैं, और कंपनी में भी अगर हम बात कर रहे होते हैं तो गीबत चुगली एक दूसरे की सुन रहे होते हैं और बोल भी रहे होते हैं, ये सारी चीज़ें इन द एंड ख़ुद का नुकसान कर रही होती हैं और वो जमा होती जाती हैं। तो अगर इस कुर्बानी के ज़रिए हम इस चीज़ों को माफ़ करें और चीज़ों को बेहतर करके चलें, सिर्फ माल की कुर्बानी ना करें, ये वाली चीज़ें भी, मतलब ये चीज़ें करें, और अपनी ईगो की कुर्बानी करें, जो कि मुश्किल होता है, मैं भी शायद नहीं कर पाता,
लेकिन ये फैक्ट है कि इन द एंड खुद का फ़ायदा होगा। ये सारी चीज़ें मैंने कहा शेयर कर जिंदगी दूं। को आसान बनाना पड़ता है कुछ नज़रअंदाज करके, तो ये चीज़ें बिल्कुल नज़रअंदाज करनी चाहिए, ज़िंदगी आसान हो जाएगी सबकी बिल्कुल और ऐसा ही है। दुनिया खूब ईद उल अज़हा में वैसे भी ईद उल अज़हा के हम लोग नॉर्मली समझते हैं कि बस हम जानवर की कुर्बानी कर दी गई और उसको बांट दिया गया, उसका गोश्त डिज़र्विंग लोगों में, तो हमने हमारा काम ख़त्म हो गया। ऐसा नहीं है। ईद उल अज़हा बेसिकली हमें दर्स दे रही होती है, दर्स ही सेक्रीफाइस का दे रही होती है। क्योंकि क्यों कहते हैं, अल्लाह पाक कहता है कि सबसे खूबसूरत जानवर ख़रीदो और फिर कुछ अरसे तक उसे अपने पास रखो, उसे प्यार दो, उसे टाइम दो, ज़ाहिर मोहब्बत का एक रिश्ता डेवलप हो गया, एंड देन अल्लाह की राह में उसको कुर्बान करो और जो डिज़र्विंग लोग हैं उनमें डिस्ट्रीब्यूशन करो। तो ये सेक्रीफाइस है, ये सबक है। जी बिल्कुल। चलिए अब ज़ोएब साहब की तरफ बढ़ते हैं। मैंने इनके लिए ख़ास सेगमेंट तैयार किया था, यार मैंने अजीब इनको बात। बताया नहीं था। इसने तीर जमा किए मेरे लिए। अब मुझे नहीं पता कि ये सूबाई तीर का है। ये चीज़ें पूछने के बाद मेरे साथ क्या असर होगा ये प्रोग्राम खत्म होने के बाद, लेकिन मैं पूछ लेता हूँ। ये होगा कि आइंदा वाली फिर वो ट्रांसमिशन में नहीं होगे तुम। चले कबूल है, मैं पूछ लेता हूँ सवाल। अच्छा सर, हाणे मां कुछ शख्सियतनि जा नाला खणंदुसि, पोइ तव्हांजे माइंड में जेको बि पहिरियों इम्प्रेशन अचे या कॉमेंट अचे उन्हनि माण्हुनि जे हवाले सां, उहो तव्हांखे ॿुधाइणो आहे, पर विदाउट एनी डिले। बस कोशिश कंदुसि हाणे। न कोशिश न, हाणे तव्हां नालो खणंदो त माना कोशिश कंदो हुनजो खाको अचे ऐं हुनजे बारे में मां सही ॻाल्हि कयां त बहितर रहंदो न। आसिफ ज़रदारी, यारनि जो यार, नो डाउट। इनखे दुश्मन बि मञनि था हिन ॻाल्हि। बिलावल भुट्टो ज़रदारी, वेरी हैंडसम एंड इंटेलिजेंट। नवाज़ शरीफ, एक्सपीरियंस वेरी वेरी एक्सपीरियंस। शहबाज शरीफ, पोलाइट, 804, इगोइस्ट, शेख रशीद, चुटल कारतूस, जीएम जमाली, मतलब बैलेंस्ड, डिसिप्लिन, नसीर गोपान, काइंड, वेरी काइंड। शकील कंबरानी, मुझे बता डमर आहे, बाक़ी सुठो। कोऑर्डिनेटर आहे तव्हांजो। मतलब मुझे गुनाह जी सजा है। चले जनाब, मान लिया। चलिए शकील साहब सुनेंगे, फिर खुद ही हिसाब मतलब किताब करेंगे। ॾाढो सॉफ्ट माण्हू आहे। मूंखे अंदाज़ो न हुयो त एतिरनि सालनि खां पोइ माण्हू सॼो रुली फिरी आख़िर में मुंहिंजी गिची में लॻंदो। ऐं इहो मूंखे मुंहिंजे ख़्याल में सॼी ज़िंदगी इहो ई गाड़े गॾु रहणो आहे। सनाउल्लाह आशमाणी, ॾाढो टैलेंटेड छोकिरो, ॾाढो नौजवान टैलेंटेड आहे। इरफान महबूब, सुठो आहे, थोरो फोकस्ड थिए बसि, कम ते फोकस थिए, बाक़ी सुठो आहे। छा ते? कम ते फोकस थिए हिकिड़ो, पंहिंजी जॉब ते। कोमल नास, कोमल आहे, सुठी आर्टिस्ट आहे, सुठी फ़नकार आहे। हिन न त माइक पियो आहे, ॻाए ॿुधी ॻाल्हि कंदो, ॾाढो मज़ो आहे। अच्छा साईं, जेकॾहिं अलाह साईं अव्हांखे ॿीहर ठाहे ऐं तव्हां खां पुछे त तव्हांखे मां छा करे खल कयां, छा थियणु चाहींदव? जेकॾहिं मुंहिंजी ख़्वाहिश ते हूंदो त चवंदुसि त मां ॿार ई हुजां ऐं हमेशह ॿार रहां। हमेशह ॿार, न मुंहिंजी जवानी, ख़्वाहिश न जवानी, न न बसि पोड़ा। ॿार, छो त उहा बादशाही जेका आहिनि उहा वरी ज़िंदगी में कॾहिं न ईंदी। अच्छा, कंहिं हिकिड़े माण्हूअ खे मार ॾियण जो मौक़ो मिले त कंहिंखे मार ॾींदव? ॾेई सघी, इहो मां हिननि सवालनि खां पोइ ॾेई कंहिंखे बि सघे थी मार, ॾिस कंहिंखे बि ॾेई सघे थी, जिते बि कावड़ अची वञे। ॾिनी न आहे हरभरू कंहिंखे ईअं मार, पर हींअर पर लॻे थो त न ॾिनी आहे मार, तव्हां ॾिनी आहे तव्हां मार? न पाण फिज़िकली न ॾींदी आहे। हिकिड़े खे न, इलाही माण्हुनि खे ॾींदव। न उहो फिज़िकली न ॾींदी आहे, मतिलबु ॿियनि माण्हुनि खां ॾियारी हूंदी, पाण न ॾिनी हूंदी। सो ही जेको आहे सो, पर लॻे थो त को वेझे मुस्तक़बिल में को खाई बि सघे थो। मीडिया में अचण वारो फ़ैसिलो दुरुस्त हो? यस, 100%। हा, आई एम सेटिस्फाइड। मां पंहिंजे पसंदीदा ज़मीर जे फनकार? ॾाढो सेटिस्फाई आहियां त मां हिन फील्ड खे सही जॉइन कयो ऐं पंहिंजी ध्यानदारी ऐं ईमानदारी सां सहाफ़त कई आहे। मुंहिंजे कैरियर ते केरु बि आङुर न खणंदो। मूं अॼु ताईं ब्लैकमेलिंग वारी सहाफ़त न कई आहे। मां अॼु ताईं कंहिंजो बेनिफिशरी न रहियो आहियां। मूं अॼु ताईं कंहिंखां को कमु न वरितो आहे। मूं अॼु ताईं कंहिंखां का नौकिरी न वरिती आहे। मूं अॼु ताईं कंहिंखां को ट्रांसफर पोस्टिंग न वरिती आहे। मां अॼु ताईं कंहिंखां ठेको न वरितो आहे। मूं अॼु ताईं कंहिंखे ब्लैकमेल न कयो आहे। मूं अॼु ताईं कंहिंखां भत्तो न वरितो आहे। आई एम 100% एंड टोटली सेटिस्फाइड। ज़बरदस्त। और मैं सेकंड करूँगा। एक बात है कि जितनी रिस्पेक्ट इनकी है, यकीन माने कम्युनिटी के अंदर, क्योंकि मैं भी काफ़ी जगहों पे जाता हूँ, और जितनी इज़्ज़त इनकी है, और मैं इनके साथ, मतलब हम मिलते कम हैं लेकिन एक तरह से मालूम रहता है कि आई थिंक कि
जो एक्चुअली हर प्रोफेशन के अंदर, चाहे वो मेडिकल क्यों ना हो, जर्नलिज्म हो, हमें बल्कि ये वो पिलर्स हैं ज़ोहेब साहब जिन्होंने जैसे पाकिस्तान को जो आगे बढ़ाने में भाई समझते हैं बहुत इम्पॉर्टेंट है कि पॉजिटिव प्रोग्राम्स हों, खुशियाँ बांटी जाएँ, लोगों को इनकरेज किया जाए, पॉजिटिव मैसेजेस दिए जाएं। और आज की जो अभी हम सब बैठे हुए भी हैं तो कितना अच्छा एक गैलेक्सी है यहाँ पे लोगों की, और आई थिंक ऐसे लोग जो सबको मिला के चलाते हैं ना, तो वो मैं एक शेर कहता रहा चलूँ कि मंजिल फिर मिल जाती है कि मंजिलों की बात छोड़ो किसने पाई मंजिलें, मंजिलों की बात छोड़ो किसने पाई मंजिलें, एक सफ़र अच्छा लगा एक हम सफ़र अच्छा लगा। अरे भाई ज़ोहेब जरदारी बहुत साहब उम्दा, जिसके साथ बहुत सफ़र उम्दा। करते हैं तो मंजिल मिल ही जाती है उसको, खुद को भी मिलती है उनको भी मिलती है। पसंदीदा फनकार? हाँ पसंदीदा खे हाणे अॻु बि त रहिया हुजनि, हाणे ही वेठी आहे त वरी न त पुछंदी मूं हेॾो ॻायो ताड़ियूं ज़्यादा लाइ वॼाए। जो यहीं बैठे उन्हीं के नाम ले हाँ तो उन्हीं के नाम लेकर जान चुका जेको पसंदीदा शायरा चवंदे त वरी मां चवंदो पाण बीना खान, तव्हांखे ख़बर आहे सुठी शायरा बि आहे। अच्छा, ॿुधो था पोइ बीना खान जो को शेर ॿुधायो असांखे। मूंखे हाणे यादि थोरी आहे, हुनखे मालिकाणी खे यादि चयो सही पसंदि आहे। मां इहो कोन चयो त मां चयो शायरा सुठी आहे, इहो चयो त तव्हां। अच्छा, तव्हांजी पसंदि जो शायर? मुंहिंजे पसंदि जो शायर अॼु जे ॻाल्हियुनि में या जेको बि तव्हांखे पसंदि आहे अॼु जो अॼुकल्ह त 100 साल पुराणो हूअं बाक़ी जेकॾहिं फॉर एवर जे तौर ते त उस्ताद बुखारी मुंहिंजो, छाकाणि त उहो उनजो जेको असलूब आहे उहो बिल्कुलु अवामी आहे, उनखे नंढिड़ो ॿार बि सम्झी सघे थो। अच्छा वॾी ॻाल्हि त उस्ताद बुखारी खे जॾहिं तव्हां पढ़ो या ॿुधो, मूं वटि उस्ताद बुखारी जा खोड़ सारा किताब आहिनि, उनजी शाइरी खे पढ़ण सां जेकॾहिं ॿार पढ़ंदो त उहो चवंदो ॼण मुंहिंजी ॻाल्हि थो करे, नौजवान पढ़ंदो मुंहिंजी ॻाल्हि थो करे, मर्द पढ़ंदो मुंहिंजी ॻाल्हि थो करे, औरत पढ़े त मुंहिंजी ॻाल्हि थो करे। त ऐं उहा निज अवामी प्योर अवामी पंहिंजे ॻोठाणे लहजे में हुनजी ॻाल्हि आहे जेको हर माण्हू सम्झे थो। हे त उन बेटा पंहिंजो उस्ताद जे ॻोठ जो आहे पंहिंजो उस्ताद बुखारी जा जेके पासा आहिनि न अञा ताईं उहे ज़ाहिर न थिया आहिनि। उस्ताद बुखारी जो जेको सिराइकी शाइरी वारो पासो आहे उहो छा आहे? तड़ तड़ ते ॾियां ॻाल्हियां उहो तव्हां पढ़ो त सही, ॿुधायो न बुखारी साहब जेको मूंखे यादि कोन्हे। अच्छा, पसंदीदा अदाकार कहिड़ो आहे? अदाकार हिन वक़्तु पाकिस्तान जी पुछंदा आहियूं ओवरऑल सॼो था? ओवरऑल अदाकार हूंदो, सरहदूं न मतिलबु मां मूंखे जेको हिन वक़्तु आऊं जेके ॾिसां थो पियो उहो नो डाउट अली गुल मला मतिलबु ॾाढो वणे थो। उनजी उहो वर्सटाइल एक्टर आहे ऐं उहो हाणे त माशाल्लाह हुन उर्दू मीडिया में पंहिंजो सुठो हिकिड़ो नालो करे वरितो आहे। सिंधी मीडिया में त हुयो, असां सां हुनजी दोस्ती जो तालुक़ु काफ़ी मुंहिंजे ख़्याल में को 15 साल पुराणो आहे, असां गॾु कमु कंदा पिया अचूं मुख़्तलिफ़ इदारनि में। मूंखे फेवरेट आहे, मूंखे ॾाढो वणे थो हुनजी एक्टिंग, चाहे उहो कॉमेडी में करे या कुझु शयुनि जेके ॿिया फिल्मूं बि आयूं अथसि कुझु, या हाणे अॼुकल्ह जेको हू उर्दू मीडिया में करे पियो ज़बरदस्त। ज़ोहेब ज़रदारी जो बहितरीनु दोस्त केरु आहे? हाणे बहितरीनु मतिलबु त उनखां पोइ का लिमिट न आहे जेकॾहिं तव्हांजी बनिस्बत, त माना पोइ उन पैरामीटर्स में जेकॾहिं आणिजे जेका तव्हां डेफिनेशन चओ था त उहो मां पंहिंजो पाण आहियां, पंहिंजो पाण ई बहितरीनु दोस्त आहियां, ॿियो मुंहिंजो को बहितरीनु दोस्त कान्हे। दोस्त खोड़ आहिनि, दोस्त आहिनि मार्केट में कुझु, पर बहितरीनु दोस्त जेको आहे मां पंहिंजो पाण आहियां। ऐं ॿियो अच्छा बहितरीनु दोस्त केरु कंहिंजो थी बि नथो सघे, जिस पंहिंजो पाण खां सवाइ ॿियो तव्हांजो को बि बहितरीनु दोस्त नथो थिए। मार्केट में कुझु ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जी तस्दीक या तरदीद करणी आहे तव्हां? कहिड़ी मार्केट में पहिरियों ॿुधायो? मार्केट जंहिंमें असां रहूं था, मीडिया मार्केट में, जंहिंमें असीं विकामजूं था मीडिया मार्केट में। हा अच्छा, हिकिड़ी अफ़वाह आहे, अफ़वाह चओ या नेकी जो कमु चओ, त भई हिकिड़ो मख़सूस माण्हू आहे जंहिंखे फ़ाइदो ॾियण जे लाइ अव्हां ॾंद फंड क़ाइमु कयो। अच्छा यार हाणे इहो त हाणे सफ़ा तव्हां हू ॻाल्हि खणी आयो। असल में छाहे हूअं बि दुरुस्त ॻाल्हि आहे। मां छाकाणि त मूं पाण न इन ते बचूं था, पर हिकिड़ी शइ ॿी तव्हांखे ॿुधायां त मूं पाण पंहिंजा खीसा ख़ाली ॾिठा आहिनि ऐं मूं पाण पंहिंजो हथु ख़ाली ॾिठो आहे, तंहिं करे मूंखे वॾो इहो इन शइ जो अहसासु हूंदो आहे। तव्हांखे ख़बर हूंदी त ऑफिस में को बि माण्हू जेकॾहिं मूं वटि ईंदो आहे ऐं उनखे नीड हूंदी आहे, पोइ मुंहिंजी जेतिरी हैसियत आहे ऐं उनखे ज़रूरु कहा ॾींदो, क्रेडिट जी मद में आहियां। ज़ाहिर ईअं त हाणे मां नथो, मां पाण मुलाज़िम आहियां, मालिक कोन आहियां, पर मां कोशिशि कंदो आहियां त जंहिं माण्हू खे ओॾीमहिल नीड आहे उहा उनजी पूरी कयां। हिकिड़ी शइ आहे त उन वक़्तु कंहिं माण्हू जी नीड हुई, उनखे तव्हां सभिनी दोस्तनि चयो त भई इनखे असां ॾंद हणायूं, उनजो मसइलो हुयो उनखे खाइण पीअण में थियो पिए, त पोइ मूं उनखे चयो त ठीकु आहे, ऐं सभ खां पहिरीं इन में आउं डोनेट कंदुसि, कंट्रीब्यूट कंदुसि ऐं पाण उन में विझूं था पैसा। तव्हां अच्छा मूं इन्हनि खे चयो त तव्हां सभिनी जे शेयर खां मुंहिंजो शेयर डबल हूंदो। सही, मतिलबु तव्हां जेकॾहिं 5000 विझंदो त मां हुन में 10000 शामिलु कंदुसि, ऐं पोइ जेके बि दोस्त पंहिंजो कुलीग आहे, पंहिंजी टीम जो आहे, तंहिं करे जेकॾहिं उनजे लाइ असां करे सघूं था। असां हुनजी शुरूआति कई, पर हुन मालिक पाण इनकार कयो। हुन चयो जॾहिं कुदरत वारे खसे वरिता आहिनि त हाणे भली मां नकली कोन हणाईंदुसि, तंहिं करे मूंखे ज़रूरत कोन्हे। अच्छा, आख़िरी सवाल, पोइ वरी गाने तरफ़ वेंदासीं, पोइ वरी असांखे ब्रेक बि वठिणो आहे। कंहिंसां डिनर करणु पसंदि कंदो?
यार तूं इहो डिनर ते बारे खोड़ माण्हू सां कयो भाई अॼुकल्ह कयां पियो मुंहिंजे ख़्याल में हाणे नालो न खणिजे अॼुकल्ह कयां पियो उन सां करणु खपे त बहितर जेकॾहिं ॿिए पासे हाणे डिनर करण जी कोशिशि थी त पेट ख़राबु थी वेंदो हलो गाने जी तरफ़ था हलो ऐं ब्रेक वठंदासीं पोइ वरी ईंदासीं बिना खान से हम ज़रूर उनकी शायरी भी सुनेंगे हाणे तव्हां छा था ॿुधायो ज़बरदस्त ज़बरदस्त
ब्रेक ॾेई वेंदासीं पर ब्रेक खां पहिरियां डॉक्टर फरहान साहब ऐं ज़ोहेब ज़रदारी साहब इन्हनि खे असीं इजाज़त ॾींदासीं ऐं ब्रेक खां पोइ पाण जॾहिं वापसि ईंदासीं त पाण सां वरी ठीकु आहे। नवां महिमान हूंदा। बीना ख़ान खां शाइरी बि ॿुधंदासीं ऐं शबीर साहब खे बि थोरो कष्ट करण जो मौक़ो ॾींदासीं। बिल्कुलु ब्रेक वठंदासीं, मुख़्तसर ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो। धरती टीवी जी ख़ासि ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी आहे। ब्रेक खां पहिरियां बि महिमान हुआ, उन खां पहिरियां महिमान हुआ ऐं हाणे पाण जॾहिं ब्रेक खां वापसि आया आहियूं त कुझु ॿियनि महिमाननि असांखे जॉइन कयो आहे, उन्हनि जो तारीफ़ कराईंदासीं ऐं उन खां पोइ वरी ॻाल्हि ॿोल जो जेको सिलसिलो आहे पाण उनखे जारी रखंदासीं। मुंहिंजी खॿे हथ ते हमीद सूमरो साहब पाण सीनियर सहाफ़ी आहिनि, कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि। हमीद साहब तव्हांखे ईद जूं मुबारकूं। वॾी महिरबानी, तव्हांखे मुबारक हुजनि। तव्हां हिते टाइम कढी आया, उन सां गॾोगॾु सिंधी मीडिया जी सहाफ़त जो वॾो नालो आहिनि, सीनियर आहिनि ऐं सिंध लिटरेचर फेस्टिवल जा बानी आहिनि ऐं ॾाढा हैंडसम बि आहिनि। नसीर गोपांग साहब, साईं तव्हांजी वॾी महिरबानी। अमांजी चांहि थी, तव्हांजी ईद जूं मुबारकूं। ऐं हिन साइड बि असांखे जॉइन कयो आहे, तारीफ़ करायो। मॉडल आहिनि, होस्ट आहिनि, एक्टर भी आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अल्हम्दुलिल्लाह। कैसी गुजरी ईद? माशाल्लाह से बहुत अच्छी जा रही है, क्योंकि बकरा ईद का टाइम होता है तो न्यू डिशेस बन रही होती है। गोश्त लाई हैं? जी गोश्त लाई हैं हमारे लिए? जी ज़रूर लेकर आई। कुकिंग करती हैं? जी कुकिंग करती हैं? कुछ बनाया? कुकिंग वगैरह करती हूँ, और इसके अंदर जो सबसे मेरा मोस्ट फेवरेट पार्ट रहता है ना कि पूरी फैमिली मिलके जो बारबेक्यू प्लान कर रही होती है, तो वो मेरा बहुत मोस्ट फेवरेट टाइम होता है। ठीक है, वो ख़वातीन का तो यही रहता है, किचन में ये बनाना है वो बनाना है। हम यहाँ पूछते हैं हमीद सुमरो साहब से। हमीद साहब, तव्हांजी ईद कीअं पई गुज़रे, या ईद वारे ॾींहुं बि रिपोर्टिंग? साईं, असांजी ज़िंदगी जेका आहे न उहा ईअं ई गुज़री आहे, ईअं गुज़री वेंदी, छो त रिपोर्टिंग वारो कमु ई अहिड़ो आहे। ॾिसो, टीवी 12 ई महीना हले थी, टीवी बंदि नथी थिए। ईद जो ॾींहुं हुजे, 24 कलाक, मुहर्रम हुजे, रमज़ान हुजे, कहिड़ो बि ॾींहुं हुजे, बल्कि तव्हां ॾिसो त जेके हॉलीडेज़ हूंदा आहिनि पाकिस्तान लेवल ते, सभिनी जूं ऑफिसूं बंदि हूंदियूं आहिनि, सरकारी ऑफिसूं बंदि हूंदियूं आहिनि, पर असां पंहिंजी ड्यूटी ते हूंदा आहियूं। पहिरीं मज़दूर जो आलम ई ॾींहुं हूंदो आहे, पर असां उहे वाहिद मज़दूर आहियूं दुनिया जा जेके पंहिंजे ड्यूटी ते हूंदा आहियूं। सो अॼु ईद जो ॾींहुं आहे ऐं मां बि अॼु पंहिंजी ड्यूटी ते आहियां। सुबुह जो सवेर निकितो आहियां ऐं अॼु मॉर्निंग शिफ्ट में मुंहिंजी पंहिंजी बि ड्यूटी। ज़रूरु जेकॾहिं असां सुम्हंदासीं, असां न ईंदासीं त माण्हुनि खे ख़बरूं केरु ॾींदो। इन हवाले सां बिल्कुलु अॼु बि ड्यूटी ते आहियूं ऐं ईद जो ॾींहुं आहे, ख़ुशी जो ॾींहुं आहे। ऐं हिन ड्यूटी जे करे जेका आहे, जेका अॼु मूंखे क़ुर्बानी करणी, उहा मां सुभाणे ते रखी आहे। सुभाणे ते रखी आहे, छो त ज़ाहिरा मजबूरी आहे, पंहिंजो हुजणु उते तमामु लाज़मी हूंदो आहे। ॿियो फैमिली गैदरिंग हूंदी आहे, ऐं ॿियो त घटि में घटि बकर खे पकड़ण वारा माण्हू बि हुजनि घर में, जेके सही तरह सां हुनखे पकिड़े बीहनि, जेका साईं हुनखे सीर ॾिए। त इहे सभु शयूं आहिनि। ऐं ॿियो पंहिंजो इहे ई को हिकु अधु ॾींहुं असांखे मिलंदो आहे जेको पाण खे थोरो घणो ॾींदा आहियूं आराम, न त बाक़ी त 12 ई महीना असांजो कमु आहे। ऐं रिपोर्टिंग जो कमु ई अहिड़ो आहे जेको कॾहिं बि स्टॉप नथो थिए। सहाफ़ी जी माना ईद जहिड़ी आहे तहिड़ी न आहे, ईअं ई चइजे न सिर्फ़ु ईद, पर साईं फ़र्क़ु आहे, रूटीन में बीहे थो। पर जेके शादियूं ग़मियूं, इवन जेकॾहिं असांजो को वेझो अज़ीज़ बि कॾहिं अलाह खे प्यारो थींदो आहे, त यकीन कयो त रिपोर्टर जी उहा लाइफ आहे जो हुनखे जीअं आम माण्हू 15 ॾींहं 20 ॾींहं ग़म कंदो आहे, असांखे त एतिरा ॾींहं बि कोन मिली सघंदा आहिनि। ख़ुशियुनि में बि पाण बसि इहो एन टाइम ते वञणो, वरी एन टाइम ते, बल्कि खोड़ सारा थोड़ा परे जा जेके मिट माइट आहिनि उनजी ख़ुशियुनि में त शायदि पाण शरीक बि न थी सघंदा आहियूं, माज़रत कंदा आहियूं त बाबा नथा वञी सघूं। आहे वरी ॿियो कराची शहर जी जेका रिपोर्टिंग आहे न, उहा एतिरी आसान कोन्हे जेकॾहिं तव्हां ॾिसो उनखे। ऐं ख़ासि असांजी वरी पॉलिटिकल रिपोर्टिंग हूंदी आहे, असांखे त ईद ते बि माण्हू ॿुधाइणो पवंदो आहे त कहिड़ो सियासतदान किथे ईद कंदो, कहिड़े सियासतदान जूं कहिड़ियूं सरगर्मियूं आहिनि, ऐं कहिड़े भोतारे किथे नमाज़ पढ़ी। इहे सभु शयूं हूंदियूं आहिनि। सुबुह जो बि ॼण सम्झो त नमाज़ अॻिला नमाज़ पिया पढ़ंदा आहिनि, पर असांखे पंहिंजो फ़िक्रु हूंदो आहे त भाउ किथे घटि में घटि इहे शयूं जेके फुटेजिस हूंदा आहिनि या जेके हुनजो एक्टिविटी हूंदी आहे कंहिं VIP जी, घटि में घटि उहा किथे मिसिंग न थिए, माण्हू ॾिसण खां महिरूम न थियनि। छो त असां माण्हुनि जी अखि बि आहियूं, न सिर्फ़ु असां माण्हुनि जी ज़बान आहियूं, पर असां माण्हुनि जी अखि बि आहियूं। माण्हू असांजी ज़बान सां असांखे पंहिंजे बल्कि अक्स सां आहियूं। मां त इहो चवंदो आहियां त असां अक्स सां आहियूं। सहाफ़ी हिन मुआशिरे जो अकास आहे, उहो तव्हांजो जहिड़ो मुआशिरो आहे तव्हांखे ओड़ो अक्स ॾेखारे थो। पोइ उहो अक्स किथे किथे सुठो कोन लॻंदो आहे, पोइ उनजो नुक़सानु सहाफ़ी खे पवंदो आहे। छो त असांजो जेको मुआशिरो आहे उहो तव्हां पाण ॾिसी सघो था त हिते तालीम जी कमी आहे, उहो शऊर, उहा सियासी सोच, उहा जेके समाजी ज़िमेदारियूं
माण्हू महसूसु कनि उहे कोन कंदा आहिनि। ईद जे ॾींहुं तव्हां हाणे ॾिसो त नंढनि वॾनि ॻोठनि में गलियुनि में घिटियुनि में हाणे अलाइशूं बि असां ॾेखारींदासीं न, इहे जेके ओझरियूं उछलींदा आहिनि माण्हू रोड ते रस्तनि ते ऐं जेको किनु कंदा आहिनि। असां हालांकि सोचणु खपे त असां पंहिंजे ई घर खे किनो था कयूं, न सिर्फ़ु अच्छा घरु साफ़ु हूंदो आहे घिटी ख़राबु कंदा आहियूं। हीअ कुदरती असांजी हिकिड़ी नफ़्सियात अहिड़ी आहे जो कचिरो बि घर खां खणी ॿाहिरि उछलाईंदासीं, अहिड़े तरीक़े सां हाणे जेके हीअ ओझरियूं ऐं जेके ॿियो किन किचिरो हूंदो जानवरनि जो ॿकरनि जो उहो बि घर खां खणी ॿाहिरि उछलाईंदासीं, पोइ चवंदासीं भई हाणे ॿिया अची खणनि। इहो न आहे त उनजे करे उते ज़िमेदारियूं या तव्हांजो ओड़ो पाड़ो केतिरो उन मां बेदार थींदो, तंग थींदो। इन्हनि सभिनी शयुनि खे सोचणु खपे, पर शायदि अञा कुझु साल असांखे लॻनि हा इहे ज़िमेदारी महसूसु करण में। नसीर साहब ॾांहुं वधूं था साईं, चांहि हाणे घुराईंदो या ब्रेक खां पोइ बिस्कुट बि कीअं पई गुज़रे साईं ईद न बिस्कुट जी तारीफ़ न कई तो जेतिरी कई तो चांहि जे ईद वारे ॾींहुं बि तव्हां चांहि पियारींदो न कीअं पई गुज़रे ईद? माशाल्लाह ज़बरदस्त शानदार। कुर्बानी वग़ैरह कई? इन ते वरी मुंहिंजो फ़लसफ़ो थोरो चेंज हूंदो आहे, ऐं जस्ट उहो मज़ाक ख़ातिर थो चवां असां पाण कुर्बान थींदा आहियूं। मतिलबु शादीशुदा माण्हूअ खे कुर्बानी ॾियण जी ज़रूरत न आहे। इहा फतवा मां नथो ॾेई सघां, चयमि न पहिरीं कुर्बानी वाजिब कोन्हे मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां। हमीद साहब जो तज़ियो साईं, तव्हां तज़ियो ॾियो। साईं मां त चवंदुसि त साईं त हिकिड़ी शादी जी ॻाल्हि थो करे, असां त 2-3 कुर्बानियूं ॾेई चुका आहियूं। ओके माशाल्लाह। हा त मां त चवंदो आहियां त ॿिनि शादियुनि वारनि खां शायदि गोश्त वठण जा मां चवंदो आहियां त शायदि मतां ॿिनि शादियुनि वारे खां को फ़रिश्ता बि पुछा गाछा घटि कनि, चवंदो बाबा हाणे तूं मथे ई घणो कुझु ॾिसी आयो आहे, इन जे करे हाणे हितां जेको आहे तोखे इहा माफ़ी आहे। इहे शयूं त आहिनि, बाक़ी हाणे शादी असल में आहे ज़िमेदारी, ऐं ज़िमेदारी जेका आहे उहा जेकॾहिं ख़ुशी ख़ुशी निभाइजे त पाण खे मज़ो ईंदो ऐं घर वारा बि इंजॉय कंदा, पर जेकॾहिं बेज़ारी ॾेखार बि नसीर साहब वांगुरु ऐं कुर्बानी मालूम कयूं था चीफ रिपोर्टर शबीर लाचारी। जी शबीर अच्छा सही हूंदो पर ज़ाहिर आहे हिकिड़ो आहे फरीज़ो आहे ईद हिकिड़ो अहिड़ो ॾिणु आहे जेको वाह ईद रे कारे था वञो एॾी भला लख रुपए जी ॻाल्हि कई आहे साईं, साईं चेक ॾियां थो बाद में लख रुपए जो। अच्छा इरफान हाणे बीना का शायरी ॿुधंदासीं, आप शायरी भी करती हैं, शायरी सुनाएंगी? हाँ क्यों नहीं भाई, शायर से पूछ रही हैं कि क्या आप शायरी सुनाएंगी? हम तो मना नहीं कर सकते जी। बिल्कुल, कुछ आपने जैसे ब्रेक से पहले कहा था जी। तो अभी जो कराची के जो शहर कराची के जो लोग हैं इस वक्त चाह रहे हैं कि रहमत वाली बारिश बरस जाए, तो बारिश से रिलेटेड एक मेरी गज़ल है, वो मैं आप लोग की समातों के नाम करती हूँ जो मैं देख रहे हैं उनके भी, कि बारिश यादें मैं और तुम, बारिश यादें मैं और तुम, हिजर की घातें मैं और तुम, नैना तरसें बादल बरसें, नैना तरसें बादल बरसें, हम भी चाहें मैं और तुम, हम भी चाहें मैं और तुम, अब्र की सूरत उड़ जाएं, हाथ जो थामे मैं और तुम, अब्र की सूरत उड़ जाएं, हाथ जो थामे मैं और तुम, निकले ना चाहत के मुताबिक, निकले ना चाहत के मुताबिक, ऐसी फालें मैं और तुम, निकले ना चाहत के मुताबिक, ऐसी फालें मैं और तुम, दरिया किनारे मग कॉफ़ी का, ये हम दोनों की दरिया किनारे मग कॉफ़ी का, लंबी रातें मैं और तुम, दरिया किनारे मग कॉफ़ी का, लंबी रातें मैं और तुम, तमगा बगावत का माथे पे, तमगा बगावत का माथे पे, ऐसी कौमें मैं और तुम, ऐसी कौमें मैं और तुम। और लास्ट शेर है कि छोटा घर बारिश का शोर, छोटा घर बारिश का शोर, आँखों में आँखें मैं और तुम, क्या बात है, छोटा घर बारिश का शोर, आँखों में आँखें मैं और तुम, बारिश यादें मैं और तुम, हिजर की घातें मैं और तुम। बहुत शुक्रिया। मेरे ख्याल में इसमें एक कमी रह गई कि बारबेक्यू में और तुम ईद के हिसाब से कुछ कोई इसमें डालती, मिर्च मसाले डालती तो मज़ा आ जाता। और बिल्कुल मैं अक्सर दोस्तों को बोलता हूँ जब ऐसे कोई शायर मोस्टली मिलते हैं ना, मैं बोलता हूँ कि एक लतीफ़ा सुनाता हूँ, आज भी उसको रिपीट कर लतीफ़ा ना सुना।
दो बंदे थे, उर्दू में बता रहा हूँ, मेरी उर्दू इतनी गोके अच्छी नहीं है। जी जी। एक बाजार में दौड़ते हुए जा रहे थे ना, छोटी पतली सी बाजार होती जी, है जी। हमारे जो शहर में रखे, वहाँ पे शाही बाजार, नन्ही बाजार। बहुत छोटी। तो सामान गिराते हुए एक तो भाग गया, दूसरा उसके पीछे, लोग परेशान है मसला क्या है। तो अगला तो निकल गया, पिछले को किसी ने कॉलर से पकड़ के गिरा दिया। रोक लिया। बोला, "अभी मसला क्या है?" बोला, "हम दोनों शायर हैं।" उसने अपनी गजल सुनाई, अब मेरी नहीं सुन रहा। आप आगे सुनाइए तो आपको सुनना भी पड़ेगा। बिल्कुल ऐसे ही है, बिल्कुल ऐसे ही। चलो फिर ये तो सुना दे। बारिश पे ही मेरा नहीं है, मेरा शेर जी, नहीं, वो जी, शेख जी, जी। अयाज इतना बड़ा नाम है हमारे यहाँ सिंध में। जी जी तो बारिश पे उसकी दो लाइनें मैं आपको सुनाता हूँ। जी जी। वो पाकिस्तान और भारत के तनाजुर में, ऐसे समझो 50 साल पहले उन्होंने ओके, लिखा था। ओके, ओके। उन्होंने कहा था कि बारिशें होंगी, बारिशें होंगी, रहे हस्ती पे थम जाएगी धूल। वाह। बारिशें होंगी, रहे हस्ती पे थम जाएगी धूल। दोनों सिमत सुर्ख गहरे फूल, जब खिलेंगे तब मिलेंगे। अरे वाह, बहुत उम्दा, बहुत उम्दा, बात, बहुत क्या उम्दा, बहुत उम्दा, शेख बहुत वरन से हाणे तव्हां बि चांहि खे जेको आहे बारबेक्यू पार्टी में या कबाबनि में तब्दील कयो। अब हम एक वो बारबेक्यू इरफान पार्टी जेको राज़ी कन्वर्ट थे, हाँ इरफान राज़ी थे, बाक़ी न त नहीं, अब एक बारबेक्यू पार्टी फिर रखनी पड़ेगी, रखते हैं। रखनी पड़ेगी। हमीद साहब आयो आहे त मुंहिंजो ख्याल आहे त शबीर लाशाही साहब खां गानो ॿुधायूं हमीद साहब खे। इहो रंग शबीर साहब जी ख़बर हूंदो त इहो रंग बि आहे। साईं शबीर साहब असांजो तमामु, मां हाणे तारीफ़ चवंदा आहिनि मुंहं ते न कबी आहे, पर हाणे अॼु वेठा ईद जो ॾींहुं आहे। काशे जो हिकिड़ो ततल सरज़मीन जो हिकिड़ो अहिड़ो नौजवान आहे जेको माशाल्लाह उतां सहाफ़त शुरू कई ऐं कराची में पहुतो आहे ऐं हिन वक़्तु तमामु बहितरीनु हिकिड़ो सिंधी सहाफ़ियुनि में इज़ाफ़ो आहे। पाण काफ़ी सीनियर आहिनि ऐं मूंखे त हिकिड़ो ईअं सम्झो त जॾहिं मां आवाज़ टीवी जॉइन कई, रियलिटी आहे, मां इन कैमरा थो चवां इहा सभु शइ, त मूंखे जेको वरी ॿीहर रिपोर्टिंग जो मौक़ो मिलियो शबीर साहब जी स्पेस वारी जाइ ते मूंखे मिलियो। शबीर साहब ऐं असांजो माना अहिड़ो गहरो रिश्तो बि आहे। ऐं वरी जॾहिं मोहबत सां ॻाईंदो आहे, ख़ासि तौर ते मां त हिन जो असांखे हिकिड़ो कोसा काशा हा, उहो ॾाढो सुठो लॻंदो आहे। पर ख़बर न ईद ॾींहुं उहो तव्हांखे वणंदो अलाए न वणंदो। बाक़ी शबीर पाण लाइ कहिड़ी तयारी करे आयो आहे ॿुधाए। तव्हां ॿियो गीत ॿुधायूं था काशे शायर आहे लियाकत लियाकत उस्ताद। ओ वरी दिल चरिय खे सजण याद आयो, वरी दिल चरिय खे सजण याद आयो, अखियुनि खे बबी हर रुअण याद आयो, अखियुनि खे तबी हर रुअण याद आयो, वरी दिल चरिय खे सजण याद आयो, ओ वरी दिल चरिय खे सजण याद आयो। ला 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 ला।
वही रात गुज़री ओसियड़े में लियाकत वही थी त मूंखे सुम्हण यादि आयो ओ सुबुह थी त मूंखे सुम्हण यादि आयो अखियुनि खे त हर रुअण यादि आयो वरी दिलि चरीअ खे सजण यादि आयो अखियुनि खे त हर रुअण यादि आयो वरी दिलि चरीअ खे सजण यादि आयो ला 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 निदा से भी सुन लेते हैं, ये भी गुनगुना लेती हैं। अच्छा, मुझसे ब्रेक के बाद सुन लीजिएगा। नहीं, ब्रेक से पहले सुनेंगे हम। ब्रेक से पहले सुनते ना, ब्रेक के बाद पता नहीं क्या माहौल बन जाए। हाँ बिल्कुल बिल्कुल ऐसे ही है। अच्छा, आप कोई रहे ना रहे क्या इसलिए ब्रेक से पहले सुना। ओके, एक कलाम है तो वो मैं थोड़ा सा गुनगुनाती हूँ, काफी पुराना कलाम है। मेरी दाची ते गल विच टलियां मैं ता पीर मनावण चलिया शान वालिया पीरा हो पीरा हो पीरा पीरा हो पीरा वे मेरे हथ कटोरा खंडदा मैं ता पीर मुरादन वंडदा शान वालिया पीरा हो पीरा हो पीरा पीरा हो पीरा। सुठी कोशिश है, सुठी कोशिश है। बाकी साउंड वारे सां रिपोर्ट ब्रेक में मिली था हिसाब किताब थींदो ब्रेक हलूं था ब्रेक जी तरफ, ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हि ॿोल जारी रहे। टीवी जी ख़ासि ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी आहे। ईद जूं ख़ुशियूं आहिनि, वॾी ईद आहे, क़ुर्बानी जी ईद आहे, पर इनखे वॾी ईद चयो वेंदो आहे। ऐं ईद आहे ख़ुशीअ जो नाम, ख़ुशियुनि जे त्योहार जो नाम। इन जे करे जेतिरी वॾी ईद ओतिरियूं वॾियूं ख़ुशियूं, ऐं उहे ख़ुशियूं सेलिब्रेट करण जे लाइ असां सभु हिते तव्हां सां गॾु मौजूदु आहियूं। ब्रेक खां पोइ हाणे असांखे हिकु नए महिमान जॉइन कयो आहे, चाहींदासीं त उनजो इंट्रोडक्शन तव्हां सां करायूं। उन खां पोइ वरी जेके शयूं रहिजी वियूं उन्हनि खे पाण कंटिन्यू कयूं। अनिका जमाली साहिबा असांखे जॉइन कयो आहे, पाण सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहिनि, गॾोगॾु मीडिया स्टूडेंट बि आहिनि। अनिका, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो। ईद जूं तव्हांखे मुबारकूं ॾियूं था। ऐं ॻाल्हि ॿोल अनिका असांजी भाइटी आहे, अॼु जमाली साहब जी न्याणी आहे। तव्हां ॾिठो हूंदो मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में, फेस्टिवल्स में, मुख़्तलिफ़ इवेंट्स में। जी जी जी, बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढो सुठो। सो हाणे वरी कुझु शयूं तव्हां खां पहिरियां ज़ोहेब ज़रदारी साहिबु हुआ, उन्हनि जे लाइ त मां त उन्हनि खे चयो त भई तव्हांजे लाइ कुझु शयूं तयारु कयूं आहिनि जेके मां तव्हां खां पुछंदुमि, त हुननि चयो त इहे तीर तो मुंहिंजे लाइ गॾु कया हूंदा। उहे त ठीकु आहे, भले माना हलाए। चङाई जो हुनखे उमेद कोन हुई। मुंहिंजो वारो आहे, मूंखे हिकिड़ी धमकी मूंखे हिकिड़ी धमकी ॾेई वियो आहे त हीअ ट्रांसमिशन मथां तुंहिंजी आख़िरी हुजे सवालनि खां पोइ। ख़ैर मूं मां इहो डप कोन अथसि, छा कंदो तव्हां सोचे सघो था। सो तव्हांजे लाइ बि ईअं हिकिड़ो ठाहियो आहे बिना तव्हांखे ॿुधाइण जे। उमेद आहे त तव्हां माइंड न कंदो, पर ही छो जो ईद जो ॾींहुं आहे त हाणे असां सहाफ़ी हूअं त 24 कलाक वेही टीवी ते ख़बरूं ॿुधाईंदा आहियूं। सियासत ख़ुश्क शोबो आहे हिकिड़ो, ख़ुश्क ॻाल्हियूं कंदा आहियूं। असां ख़ुश्क न आहियूं, ईद वारे ॾींहुं बि ख़ुश्क ॻाल्हियूं कयूं। हम बताना ये चाह रहे हैं ना अपनी ऑडियंस को, व्यूअर्स को, कि भाई हम खुश्क नहीं है, हम जो प्रोग्राम्स करते हैं सियासत ये सारी चीज़ें खुश्क है, हम खुद खुश्क नहीं है। सो इन जे करे मूं कुझु शयूं तव्हांजे लाइ ठाहियूं आहिनि, उन्हनि जी मां शुरूआत कंदुसि। उमेद त तव्हां अमन अमान जे दायरे में रही करे मूंखे जवाबु ॾींदा। हाणे कुझु शख़्सियतनि जा मां नाला खणंदुसि। ओके, तव्हांजे दिमाग़ में पहिरियों जेको तासुरु अचे
उहो तव्हांखे ॿुधाइणो आहे विदाउट मुंहिंजे लाइ दिमाग़ जो हुजणु ज़रूरी आहे। तव्हांखे दिमाग़ आहे, हिन में को शक न आहे। ओके, हिन में को शक न आहे। सभ खां पहिरियों पाण सियासतदाननि ते अचूं था। अच्छा, छो जो सहाफ़ी आहियूं, सियासत जी ॻाल्हि मिड़ी खिल मज़ाक में बि असांखे एड करणी हूंदी आहे, ईअं कंदासीं। कयो। आसिफ अली ज़रदारी, मफ़ाहिम जो बादशाह, बिलावल भुट्टो ज़रदारी, फ्यूचर लीडर, मियां नवाज शरीफ, नाकाम नज़रियाती, मोहम्मद शहबाज शरीफ, अदाकार पॉलिटिशियन, 804 804 एॾो टाइम थोड़ी वठिबो तव्हां अचानक सां था कयो न हाणे। ठीकु आहे, ॾिसूं। फ़िलहालु उनखे पंहिंजे ज़बान ते कंट्रोल करे त फ़ाइदे में ईंदो। ठीक। शेख रशीद साहब, शेख रशीद साहब है ना, घर का ना घात का, दुश्मन अनाज का न धोबी वारो साहब तो न उन वीचारे सां उहा थी। अच्छा, धोबी वारो। जीएम जमाली साहब, उन सां थोरो टाइम असां हिते गॾु रहियासीं बाज़ार में, त वर्कर दोस्त मूंखे लॻो। ज़ोहेब ज़रदारी, ॾाढो ॾुखियो सवाल। आशिक मिजाज जर्नलिस्ट, न यो आशिक मिजाज वरी जर्नलिस्ट। फर्स्ट टाइम सुन रही हूं, अच्छी मैचिंग है। और वजह दिया खपे थी आशिक मिजाज जर्नलिज्म में या जर्नलिज्म को ॿाहिरि आहे। तव्हां वज़ाह जो चई कोन। ठीक आहे, पाणे ज़ोहेब साहब पूछी वठो तव्हां। ज़ोहेब साहब पाणे तव्हां खां पुछी वठो। शकील कमरानी साहब, यार रहम ईंदो आहे मूंखे उन ते। मज़लूम, मज़लूम, यस। सनाउल्ला आशवानी, सनाउल्ला सुठो जर्नलिस्ट आहे। इरफान महबूब, इरफान महबूब जो क्लास जो सेंस ऑफ ह्यूमर। छोकरा चांहि बि सुणंदी आहे। साबू हार ॾिने हार पाता। ज़ोहेब काका, बेस्ट बडी। ओके। ॿीहर तव्हांजी तख़लीक़ थिए, तव्हांजी मर्ज़ी सां छा बणजणु पसंदि कंदा? यार मूंखे घुमण जो ॾाढो शौक़ु आहे। मां ट्रेवलॉग राइटर वग़ैरह जीअं थींदा आहिनि। घुमंदा त हाणे बि आहियो? हा, त मां जर्नलिस्ट वारी फील्ड में ऑलरेडी मुतमिन आहियां, पर मां थी सघे अञा योगी थिया आहिनि, त्यागे आहिनि दुनिया खे। अच्छा, कंहिं हिकु माण्हू खे मार ॾियण जो मौक़ो मिले, कंहिंखे मार ॾींदो? कंहिंखे बि न। कंहिंखे बि न। ओके, गुड। मीडिया में अचण वारो फ़ैसिलो दुरुस्त हो? ज़बरदस्त। पसंदि जो फ़नकार? तमामु घणा आहिनि। हिकिड़ो जगजीत सिंह। ॿुधाईंदो कुझु जगजीत जो? न, सफ़ा जेका शबीर लाशारी सां थी आहे, उन खां थी सघे इरादो हुजे, पर हाणे न। ओके। पसंदीदा शाइर? लतीफ़ त असांजो मुर्शिद आहे। उनखां पोइ सिंधी में जेकॾहिं चओ था त शेख हयास, ऐं उर्दू में साहिर। ॿुधायो कोई? खोड़ शयूं आहिनि। नंढड़ो कुझु ॿुधायो। उन जो हिकिड़ो डिघो नज़म आहे, मे बि मूंखे एतिरो यादि न हुजे, न त दीवान खुली ईंदो। अॻिते था हलूं, पोइ ॿिया दोस्त अटकंदा। ऐं फ़नकार? फ़नकारनि में अलाए, मूंखे ख़बर न आहे तव्हां फ़नकार तव्हां ॿुधायो। अदाकार, सॉरी। अच्छा, आमिर खान। आमिर खान सुठी पसंदि आहे। बहितरीन दोस्त? बहितरीन मौला अली जो कौल आहे न, त ग़रीब उहो न आहे जंहिं वटि दौलत न आहे, ग़रीब उहा जंहिं वटि सुठा दोस्त न आहिनि। ऐं दोस्तनि जे मामले में मां सदाईं इहा दावा। अच्छा, हाणे ॿ नाला खणंदुसि, उन में तव्हांखे चूंड करणी आहे बहितर जी, त बहितर केरु आहे? ओके। ऐं शुरूआति पाण पंहिंजी फील्ड खां था कयूं। ऐं अच्छा, इन में मां एडवांस में ॿुधाए थो छॾियां, इन में हथु ॿांह ॿधण वारी कार कोन्हे का, जवाबु ॾियणो आहे। अच्छा, मतां अहिड़ो को जवाबु अचे ऐं तव्हां चओ त न यार हिन कीअं जवाबु ॾियां मां? ॿिनि मां हिकिड़े जी चॉइस करणी आहे। ओके। लैला निसार या नाज़िया मीर? नाज़िया मीर। ओके। सोहराब सुमरो या अलीगुल? अलीगुल मलाह रियल एक्टर आहे। अलीगुल मलाह। आमिर शाह या हैदर कादिर? ॿिन्ही जो जोड़ कीअं थो थी सघे? हू हिकिड़ो हैदर कादिर सुठो एक्टर आहे, ऐं हू सुठो सिंगर आहे आमिर शाह। ॿई कमु करे था, चूंड करणी हिकिड़े जी आहे। ओके। इरफान महबूब या सनाउल्ला? ॿई प्यारा माण्हू आहिनि। हिते तव्हां करे सनाउल्ला कोन्हे, उहो बि में न आहे सनाउल्ला। छॾियो त रहणो आहे। शेख अयाज़ या उस्ताद बुखारी? अयाज़। फहद मुस्तफ़ा या हुमायूं सईद? फहद मुस्तफ़ा। फहद मुस्तफ़ा।
रजब फ़कीर या सैफ समेजो? हा, इहो बि ॾाढो चैलेंजिंग आहे। सो सैफ समेजो। सैफ समेजो पक हा। नज़रसानी नाहे करणी? यार क्लासिकल में ॾिसो त रजब कमाल आहे, पर जेका फैन फॉलोइंग आहिनि, जेके नवां ट्रेंड मुतारिफ़ कराइनि त सैफ समेजो ग्रेट। अच्छा हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी आहे, मूं त कल्ह ई ॿुधी आहे, कल्ह या टियों ॾींहं ॿुधी आहे शायदि, त तव्हां दही घणी खाईंदा आहियो? दोरो ॾही दोरो? इहा कहिड़ी ॻाल्हि आहे पुछण जी? माना सही ॻाल्हि आहे ग़लति हा ॻाल्हि आहे? यस, लस्सी दोरो असल में तव्हांजी बि फैन फॉलोइंग आहे न? नेचुरल शयूं आहिनि, ॾाढी सुठियूं खाइणु खपे। वणंदियूं आहिनि। हा, गर्मी जी सीज़न आहे त ॾाढो सुठो। अच्छा तव्हांजो जेको दोस्तनि जो ग्रुप आहे, हिन इदारे जी ॻाल्हि था कयूं पाण, धरती टीवीअ जी, उहो लेजेंड्स जे नाले सां को तव्हांजो ग्रुप आहे, उन में तव्हां माना पंहिंजी हिकिड़ी अदालत ठाही आहे ऐं उन में वधि खां वधि जेके ॾंड आहिनि उहे शकील कंपराणी ते लॻंदा आहिनि, हा या न? मूं उथने चयो त उहो मज़लूम आहे, इन करे चयुमि त ॻाल्हि किथे बि हुजे घुमी फिरी ॾंड उन ते अचिणो आहे। यस, हिकिड़ो असांजो व्हाट्सएप ग्रुप आहे दोस्तनि जो, लेजेंड्स हुनजो नालो आहे, उन ते वॾा वॾा केस हलंदा आहिनि, माण्हू पिटीशन दाख़िल कंदा आहिनि, पोइ अॻियों दलील ॾींदो आहे, पोइ ॿियो वकील कंदो आहे, ऐं आख़िर में घुमी फिरी सज़ा हिकिड़े ई माण्हू खे ईंदी आहे। उनजो भले को कंसर्न न हुजे, किथे को कमेंट्स बि ॾेई वञनि ड्यूरिंग ॿुधणी, त उहो केस त सॼे ध्यानु हटी ईंदो, हुनजे कमेंट्स ते ध्यानु थींदो, उनजी पोइ हुन वीचारे खे मानियूं खाराइणियूं पवंदियूं आहिनि। शाइरी ॿुधायो था? शाइरनि जे अॻियां शाइरी ॿुधाइणु ॾाढो ॾुखियो थो लॻे। आप इजाज़त दे दे? मैं बिल्कुल इजाज़त। कहिड़े क़िस्म जी शाइरी हुजे? जहिड़ो बि क़िस्म तव्हां ॿुधायो। पाण त बार बार उहो आकाश अंसारी वारी ॿुधाई आहे, हाणे सवाल तव्हां एतिरा करे ॼण त उहो कंफ्यूज़ माण्हू थी वेंदो, दिमाग़ कमु भले आकाश जी ॿुधायो, पर इहा न, इहा तव्हां ॿुधायो ॿ टे दफ़ा। ईद ते ॿुधायांव थो न, मुख़्तसिर ॿ लाइनूं आहिनि, करे जान छॾाइजनि। उन्हें ईद मुबारक, उन्हें ईद मुबारक जिन्हें तुम मुयस्सर हो। अरे वाह, अरे वाह, उम्दा। उन्हें ईद मुबारक जिन्हें तुम मुयस्सर हो, हमारे हाथ खाली हैं, हमारा सोग बनता है। अरे वाह, उम्दा, बहुत उम्दा, बहुत उम्दा, बहुत वही कम है, वैसे घर भी जाना है इनको ना। वही कम है। अभी कुर्बानी की बात कर रहे थे थोड़ी देर पहले। अनिका सां मुंहिंजो ख्याल है त ॻाल्हि ॿोल कयो हाणे। कैसी गुजरी ईद? बहुत अच्छी गुजरी है। आज ईद का तीसरा दिन है, 2 दिन कैसे गुजरे? 2 दिन सिंधी में शायद ॻाल्हाईंदी आहे। जी, सिंधी ईंदी आहे मूंखे। सिंधी में ॻाल्हायो। इलाही सुठी, तमामु सुठी ईद गुज़रे पई अञा ताईं। फर्स्ट डे त असांजी कुर्बानी हूंदी आहे, त सुबुह जो कुर्बानी थींदी आहे, उनखां पोइ नाश्तो कलेजी खां शुरू थींदो आहे, ऐं बारबेक्यू वग़ैरह, रिलेटिव्स वटि वञणु, पंहिंजनि में ईद। कुकिंग वगैरह कंदा आहियो? कुकिंग कंदी न आहियां, पर मूंखे ईंदी आहे। एतिरो टाइम न मिलंदो आहे, स्टूडेंट बि आहियां, त मूंखे एतिरो टाइम न मिलंदो आहे। अम्मी कुकिंग कंदी आहे सब कुछ। आज साहब कंदा आहिनि? बाबा खे न ईंदी आहे। अच्छा, उन्हनि जो पुछी वठो। लेकिन बाबा चांहि इलाही सुठी ठाहींदा आहिनि। मां बि सुठी ठाहींदा आहियां चांहि। तव्हां त कुकिंग बि कंदा आहियो शायद? बैचलर लाइफ में कईसीं, हाणे न, हाणे न कंदा आहियो। अच्छा, ईद खे तव्हां कीअं पिया ॾिसो? जीअं जीअं टाइम गुज़रे थो ऐं मॉडिफिकेशन थिए थी, असांजी सोसाइटी में बि काफ़ी सारी चेंजिंग अचे थी, त तव्हांजी माशाल्लाह ख़बर न आहे केतिरी उमिरि आहे, पर जेतिरी बि आहे उन में तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं चेंजिंग्स ॾिठियूं आहिनि? छो जो मां सम्झंदो आहियां त अॼुकल्ह जो ॿार बि काफ़ी मुख़्तलिफ़ आहे, मुख़्तलिफ़ सोचे थो बनिस्बत असां जेके 90s जा आहियूं। मतिलबु अॼुकल्ह जी ईद अलॻि दौर जी थींदी आहे, पहिरीं जी ईद अलॻि हूंदी हुई। अॼुकल्ह असां टेक्नोलॉजी जा ॿार आहियूं, त हुन हिसाब खां ईद हूंदी आहे। जीअं मूंखे यादि आहे, मां पंहिंजे नंढड़ी हूंदी हुअमि त मां हिन वारी ईद ते मोस्टली पंहिंजे भाउ सां गॾु पूरे एरिया में बकरनि जे पोयां घुमंदा हुआसीं। मुंहिंजी नंढड़ी सिस्टर हाणे ईअं न कंदी आहे, हू एतिरो शौक़ु न आहे उनखे, त काफ़ी चेंजिस अची वेंदी आहे इस लाइफ में। सही। अच्छा, स्टूडेंट तव्हां मीडिया जा आहियो? जी, मीडिया स्टूडेंट आहियां। मीडिया जी चूंड छो कयो? क्योंकि मुंहिंजा बाबा मीडिया खां रिलेटेड आहिनि, त मां चूज़ कयो, पर मूंखे इंट्रस्ट अची वियो, एतिरो इंट्रस्ट आयो कि मां तव्हांजे साम्हूं आहियां। सही। अच्छा, पोइ मीडिया खे तव्हां यकीनन कैरियर बणाइण जा ख़्वाहिशमंद बि आहियो, इंस्पायरेशन घर खां मिली? बिल्कुलु। या ॿाहिरियों को? मां घर खां मिली, क्योंकि मुंहिंजा फैमिली में काफ़ी सारा मीडिया रिलेटेड आहिनि। मुंहिंजा बाबा जर्नलिस्ट आहिनि, मुंहिंजा मामू आहिनि रियाज़ सुहेल, हू बि जर्नलिस्ट आहिनि, मुंहिंजा नाना आहिनि
सोहेल सांगी हू भी जर्नलिस्ट आहिनि त पूरी बैकग्राउंड ही मीडिया खां रिलेटेड हले ऐं असांजे वरी 7 पीढ़ियुनि में को सहाफ़ी कोन्हे असांखे खानदान मिली आहे असांखे बि खानदानी मिली आहे अच्छा ही तो थियो खुश्क शोबो असां हिनखे चवंदा आहियूं माज़रत सां मतां तव्हांखे बुरो लॻे पर वैसा केॾा खुश्क साल हिकिड़ी थी विया कास्ट बि अथव सिंध में बार बार चओ था खुश्क किथे केस न थी वञे वीका आर्टिकल्स ख़ैर मुंहुं ॾींदासीं वकालत बि कंदा आहियूं खुश्कनि जे कॾ मीडिया खां अलावा कहिड़ी शइ में इंट्रस्ट आहे आजकल ब्लॉगर्स में ब्लॉगिंग कंदी आहियां इंस्टाग्राम मुंहिंजो अकाउंट आहे मां एज ए इन्फ्लुएंसर बि कमु कयां पई त टिकटॉक मुंहिंजो हले पियो काफ़ी सुठो त ही सभु कुझु मुंहिंजो सोशल मीडिया काफ़ी एक्टिव आहे मुंहिंजो शेरो शायरी वग़ैरह में इंट्रस्ट न आहे को इंट्रस्ट न सफ़ा न बिल्कुल न ॿुधो न ॿुधायो ऑनेस्टली न आहे बिल्कुल सिंगिंग वारे पासे बि न सिंगिंग न सैफ समीर जो जीअं ॻाल्हि थी पई मुंहिंजा फेवरेट सिंगर आहिनि हुननि खे मां काफ़ी ॿुधंदी आहियां बाक़ी कहिड़ो गानो तव्हांखे वणंदो आहे सैफ समीर जो सभु गाना ॿुधाईंदो शौक़ खां पसंदि आहिनि फेवरेट सॉन्ग आधी रात हुननि जो काफ़ी सुठो सैफ समीर जे ॻायो आहे रजब फ़कीर अॻ में ॻायो सैफ पोइ ॻायो पर मशहूर वरी उतां थियो मशहूर उतां थियो जेनज़ीज़ जेके न वासिंगी सफ़ा न कोई त ॿुधाए न साईं एॾो ज़बरदस्त गानो सिंगर वेठा आहिनि सिंगर वेठा आहिनि अचो ॿुधूं था कोमल नाज़ साहिबा हा न तव्हां जंहिंजो फन आहे हुन खां पुछो न गानो वानो ॿुधाईंदो कोई ॿुधंदव त ॿुधाईंदासीं फ़िलहाल त तव्हांजी पिया ॿुधूं इहे त सत सुरियूं साईं जेके पिछले सत सुरियूं असां नेठि ॿुधाए छॾियूं ॿुधायो कहिड़ो गानो ॿुधाईंदो बोल कहिड़ा आहिनि गाने जा गाने जा बोल सरप्राइज़ आहे तव्हांजे लाइ मस्त वियो बणाए
अज्ञान सगी उस ॻाल्हाए हुन जे अज्ञान सगी उस ॻाल्हाए मस्त वियो बणाए मूंखे मस्त वियो बणाए मस्त वियो बणाए मूंखे मस्त वियो बणाए ओचितो अखियूं अखियुनि सां मिलाए ओचितो अखियूं अखियुनि सां मिलाए मस्त वियो बणाए मूंखे मस्त वियो बणाए मस्त वियो बणाए मूंखे मस्त वियो बणाए मुंहिंजो अकुल ऐं होश भुलाए मुंहिंजो अकुल ऐं होश भुलाए मस्त वियो बणाए मूंखे मस्त वियो बणाए मस्त वियो बणाए मूंखे मस्त वियो बणाए ज़बरदस्त ज़बरदस्त शानदार शानदार ॾाढो सुठो मस्त बणाए वियो आहे बस हम भी मस्त हो गए थे अल्लाह रहम कंदो अच्छा कोमल हाणे तव्हांजे तरफ़ अचूं पिया कोमल जी का यादगार ईद है या कोई दिलचस्प वाक़ियो यादगार ईद त बचपन जी ईद हूंदी आहे जेकी यादगार हूंदी आहे बाक़ी हाणे त मज़ो न आहे हाणे वारी ईद में जेके बचपन जूं ईदूं हुयूं न उन्हनि में मज़ो हुयो राति जो ई जेके आहिनि कपिड़ा प्रेस करे रखे छॾींदा हुआसीं त भई सुबुह जो ईद आहे बिल्कुलु बिल्कुलु इहो फ़र्क़ु आहे जो बचपन में हाणे इलाही चेंजिंग अची वई आहे हाणे उहे ईदूं न आहिनि बचपन में माण्हू खाईंदो आहे कुकिंग बुकिंग न करणी पवंदी आहे वॾो थिए थो त वरी ऐं ख़र्ची मिलंदी आहे कुकिंग बुकिंग करणी पवंदी आहे बिल्कुलु हाणे कच्ची ॾींदा हूंदव न जी हा बिल्कुलु न ख़र्ची त हाणे बि वठंदी आहियां ॾींदी बि आहियां वठंदी बि आहियां हमीद सुमरो साहब जी का यादगार ईद या को यादगार वाक़ियो साईं सॼी ज़िंदगी यादगार वाक़ियनि सां भरी पई आहे बाक़ी रही ॻाल्हि ईद जी त इहा हक़ीक़त आहे त ईदूं जेके नंढपण में जेके हुयूं उहे ॾाढियूं मज़ेदार ऐं बहितरीनु हूंदियूं हुयूं हाणे तव्हां ॾिसो त हिकिड़ो त असांजी पूरी लाइफ में हर शोबे में कमर्शियलिज़म अची वियो आहे ग्लैमर अची वियो आहे नमूदो नुमाइश अची वई आहे माना असांखे ॾेखाव घणो करिणो आहे पाण खे इंजॉय घटि करिणो आहे तकलीफ़ घणी ॾियणी आहे ओधर सोधर हेॾां होॾां पटे सटे पिनी सिनी पर कपिड़ा भला पाइणा आहिनि मिसाल आहे हिकिड़ो या खाइणो भलो वाक़ई तव्हां बाख़बर सां माना सभु कुझु पटे सटे माना तव्हां बि अहिड़नि माण्हुनि खे सुञाणो था जेके पटे सटे वञो कमु कनि पिया था ॾिसो न इहा हक़ीक़त आहे असां मूंखे त ॾाढी हैरत थींदी आहे असां त पूरी कचनि आबादियुनि खां वेंदे वॾनि पोश इलाइक़नि में बि घुमूं था हर माण्हू जी लाइफ स्टाइल खे ॾिसूं था त मां वेझे खां ॾिठो आहे त इहो हिकिड़ो ॾाढा ख़तरनाक क़िस्म जा इहे रवैया लाड़ा आहिनि ईदुनि ते बि उहो मसनूई पन भले घर में कुझु बि न हुजे उहो ख़ाली कुनी हुजे पर पोइ तव्हां कंहिं माई खे ॾिसंदव या ॿारनि खे ॾिसंदव या मर्द खे ॾिसंदव त हमरा अहिड़ो तव्हांखे ॾेख ॾींदो को 500 एकड़ जो मालिक हुजे मतिलबु अजीबो ग़रीब रवैया आहिनि असां मसनूई घणा थी विया आहियूं हिन दौर में बिल्कुलु सही था चओ असां बनावट तमामु घणी कयूं था पहिरीं ईअं न हो मां नंढे हूंदे मूंखे यादि आहे त ईद जो ॾींहुं वाक़ई ईद जो ॾींहुं हूंदो हो सुबुह जो मिठनि शयुनि खां शुरूआति जेका थिए थी खजूर ऐं खीर में जेके सयूं अमड़ सां त ॿारहड़ी जा माण्हू ऐं मुंहिंजो तालुक़ु ॿारहड़ी शहर सां आहे त नंढे हूंदे असांखे उहे सभु शयूं जॾहिं मिलंदियूं हुयूं त यकीन कयो त उहे जेके सयूं आहिनि न उहे अॼु ॾींहुं ते असां न ॾिसी वरी ॿीहर खाधियूं न आहिनि हाणे त शायदि या त ज़ाइको बि मुंहिंजो चेंज थी वियो हुजे में बि आहे त बचनि सां बुआ ईद पर ॻाल्हि इहा त उहे वॾा उहे मज़ा ऐं उहे ईद जूं ख़र्चूं ऐं जेके उन टाइम ते थोरा घणा पैसा मिलंदा उहे बि एतिरा हूंदा हुआ जो ॼण काफ़ी कुझु असां वठंदा बि हुआसीं बचाईंदा बि हुआसीं इवन वरी असां थोरा उन दौर में शरारती हूंदा हुआसीं ईद जो ॾींहुं त घर में गुज़ारींदा हुआसीं पर ईद जे ॿिए ॾींहं खां वरी उन टाइम में सिनेमा जो दौरु हूंदो हो पोइ असां बाडरे खां निकिरी लाड़काणो मम्मा हिकिड़े ॾींहं में 3 फिल्मूं ॾिसंदा हुआसीं उहो स्क्रीन वॾी स्क्रीन वारो मज़ो ऐं उहो जेके पंहिंजी हम उमिरि जेके दोस्त हूंदा हुआ जेको उन्हनि सां गॾु वरी मुंगेरा तव्हां ॾिसो आम शइ सादी शयूं ॿुधायां थो नंढड़ी हिकिड़ी सादी लाइफ उनजो मज़ो ई पंहिंजो हूंदो हो या हीअ जेके बर्गर जेको थिए थो बख्शू बर्गर जंहिंखे चऊं था असां इहो 70-80 रुपए 100 रुपए वारो हाणे थी वियो आहे इहो कंहिं दौर में इहो 5-10 रुपए जो हूंदो हो त उनजो मिसाल आहे मां इहो बख्शू खणण जो मक़सदु इहो त छो त ही छोकिरी वठी न हिननि खे त उहो
वो बीफ बर्गर ऐं ज़िंगर बर्गर अलाए कहिड़ा कहिड़ा नाला आहिनि हा हे ओॾे न पहुची वञे इन करे मुंहिंजो त बख्शू ताईं हुजनि त इहो जेको रेड़े ते बख्शू खपाईंदो आहे इहो उहो हाणे आयसि बख्शू जी माना वैल्यू रही साईं वैल्यू आहे सो हर शइ जो पंहिंजो टेस्ट आहे हर शइ जो पंहिंजो टेस्ट आहे तव्हां ॾिसो जेकॾहिं कंहिं अॼोके ॾींहं ते बि ॿाहिरि कचनि आबादियुनि में ख़ासि तौर ते वॾनि शहरनि में या वॾनि आबादियुनि में त माण्हू कोन था इहे उते उहे जीअं चऊं न आर्टिफिशियल शयूं घणी थी वियूं आहिनि भले वणे न वणे पर उहो बसि ईअं सेल्फी जे लाइ हुनजे लाइ पोइ इहे शयूं अहिड़ियूं घुराइणियूं आहिनि जेके माना ॿियनि खे ॾेखारिणियूं आहिनि पाण घटि खाणियूं आहिनि पर पोइ ॿियनि खे ॾेखारिणियूं आहिनि त मां हेॾी वॾियूं महांगियूं शयूं खावां थो या खावां थी या ईअं जीअं थिए थो इहे सभु शयूं पर ओरिजिनल टेस्ट या जेको जेकी शयूं उन में आहे न देसी शयुनि में जेको मज़ो आहे उहो अॼु बि पंहिंजी जाइ ते आहे जेकॾहिं तव्हां उनजी तलाश कयो त तव्हांखे वञिणो पवंदो कंहिं ग़रीब आबादियुनि में कचनि आबादियुनि में बख्शू बर्गर जे लाइ बाक़ी बख्शू बर्गर तव्हांखे ऑनलाइन कोन ईंदो असांजी मोकिलण जो वक़्तु थी वियो पर उन खां पहिरियों कालम लिखा था कि बख्शू सबका बख्शू का कोई नहीं हर गली मोहल्ले में एक बख्शू होता है बख्शू होता है बाल्टी की उठानी होती है ना पानी की बख्शू ये तो उठा देना बख्शू वो तो कर देना तो उसमें वसूल साहब ऐं वॾी ॻाल्हि ॿुधायो त बख्शू किने ला देना बख्शू असांजी सिंध पार्लियामेंटी रिपोर्टर एसोसिएशन जी जेका ऑफिस आहे उन में बि असांखे चांहि पीअण वारो बख्शू आहे बख्शू है ना बख्शू अच्छा नहीं वाइंड अप एक ॻाल्हि हिते वज़ाहत थोड़ी ये करूंगा कि हमेशा ये हमने आपने भी नोटिस किया होगा मैंने माजी हमेशा हमको अच्छा लगता है ना जिस हाल में हम जी रहे होते हैं हालांकि कल ये माजी हो जाएगा तो हम बोलेंगे हाँ यार वो अच्छा था तो क्यों ना हम हाल को सेलिब्रेट करें जिसमें हम जी रहे हैं जैसे गुरु रजनेश का कहना था कि माजी वो तो गुजर चुका कभी लौट के नहीं आएगा फ्यूचर हमने देखा नहीं है तो जो पल हमारे पास है उनको अगर हम इंजॉय करें सेलिब्रेट करें ये भी तो रियलिटी है और ये भी होता है कि जो चीज हमें हमारे पास होती है उसकी शायद इतनी कदर नहीं होती हमारी निगाह हमेशा दूसरी पर होती है जो हमें अब तक या मिली नहीं होती या जा चुकी होती है इनमें थोड़ो इजाफो मां इहो कयां त असांजी जेका न्यू जनरेशन आहे ख़ासि तौर ते मां चवंदुसि त जेके टीनेजर जेके नौजवान आहिनि न्याणियूं आहिनि या जेके ख़ासि तौर ते असांजो अदड़ियूं न्याणियूं भेनरूं जेके शादी कनि थियूं नवां नवां ख्वाब ॾिसी करे घरनि में अचनि थियूं नवनि में उन्हनि खे थोरो सादगी खे अपनाइणु खपे पंहिंजे वालदेन जी पंहिंजे मुड़ुसनि जूं या जेकी बि उनजा जेके घर खे हलाइण वारा माण्हू आहिनि उन्हनि जो थोरो अहसासु कनि क़दुरु कनि अहिड़ियुनि शयुनि जी डिमांड फरमाइशूं न कनि जेके हू वीचारा पूरियूं नथा करे सघनि या जेकॾहिं हू पूरियूं कनि बि था तव्हांखे ख़बर रहे त उनजे पुठियां हुन वीचारे खे अॻिले खे जेको वठी अचण वारो आहे खणी अचण वारो आहे उनखे केॾे कर्म मां गुज़रणो पवंदो हूंदो कंहिंजे हेॾां हथु किथे टंगणो हूंदो किथे कीअं औलाद जे करे माण्हू घणो कुझु करे थो थिए बिल्कुलु बिल्कुलु सही ऐं आस्थान जीअं तव्हांजी सिंधी मीडिया जा माण्हू आहियूं या ॻोठाणनि खां जेके कराची शहर में आया आहियूं असांजी लाइफ त ईअं ई गुज़री आहे असां अप डाउन में रहिया आहियूं 12 महीना ठीकु आहे अमीर साहब तव्हांजी वॾी महिरबानी नसीर साहब समेत समूरनि साथियुनि जी वॾी महिरबानी ऐं असांजी मोकिलण जो वक़्तु अची वियो आहे ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी रहंदो पर असांजो टाइम पूरो थी वियो आहे ट्रांसमिशन जो सो असां वठंदासीं तव्हां खां इजाज़त ऐं ब्रेक खां पोइ जॾहिं तव्हां वापसि ईंदव त तव्हांखे जॉइन कंदो सनाउल्ला हाशमानी साहब ऐं हुन सां गॾु मारवी थईम साहिबा तव्हांखे जॉइन कंदियूं वरी उहे तव्हां सां कचहरियूं कंदा असां वठूं पिया साही ऐं वेंदासीं हिकु नसीर साहब जेका चांहि जंहिंजो ऐलान थियो उहा पीअंदासीं बिस्किट सां गॾु बाक़ी बिस्किट ऐं चांहि वरी तव्हां चयो मूं चांहि चई वरी जॾहिं मूं अव्हांजी चांहि पीआरिजो साईं क्लास जो सेंस ऑफ ह्यूमर त चांहि बिस्किट जो वरी ऐलान अव्हां हलो बिस्किट असां घुराए वठंदासीं हूंदो बख्शू बर्गर त मिलंदो कोन बख्शू बर्गर जे लाइ तव्हांखे कोरंगी 6 नंबर हलणो पवंदो कोरंगी 6 नंबर ठीकु आहे पोइ असां वञूं था कोरंगी 6 नंबर बख्शू बर्गर खाइण हिननि साथियुनि मां जेको बि हलंदो हुनखे बख्शू साईं खे पैसा त कोन ॾिना आहिनि पब्लिसिटी जा इहो ऑफ दी बख्शू बर्गर की पब्लिसिटी हो रही है क्यों मैं भी यही सोच रही हूं लिया तो नहीं है पहिरीं त ॻोल्हणो पवंदो तव्हांखे कराची में किथे मिलंदो न असां वञूं था बख्शू बर्गर खे ॻोल्हण तव्हां पंहिंजी ईद एंजॉय कयो अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़